प्रोग्राम ये तो कोलम पे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आवाज़ क्लियर अचे पियो? महिरबानी ग़ुलाम रसूल चांडियो साहब, महिरबानी सभिनी दोस्तनि जी, सभिनी दोस्तनि खे सलाम। या अली मदद हक़ मौजूद, जीअं सिंध जीअं लतीफ़। को बि हिकिड़ो दोस्त जेकॾहिं असांखे कमेंट्स करे त आवाज़ असांजो क्लियर अचे थो त जीअं असीं पाण प्रोग्राम खे अॻिते वधाए सघूं। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहब, आवाज़ क्लियर अचे पियो? अॼु असीं पंहिंजे फेसबुक लाइव प्रोग्राम सिंध सलामत में जंहिं शख़्सियतुनि सां वेठा आहियूं ऐं अॼु असांजो ख़ासि जेको प्रोग्राम आहे, ख़ासि तौर ते तारीफ़ सिंध जूं कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जंहिंमें अदीब, दानश्वर, शाइर, लेखक, कलमकार, अदाकार जेके तारीफ़ जा मोहताज न हूंदा आहिनि, पर उन जे बावजूद बि मुंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु ऐं मूं ते हिकिड़ो कर्ज़ु हूंदो आहे त आउं मुख़्तसर उन्हनि शख़्सियतनि जो, उन्हनि शाइरनि जो, उन्हनि अदीबनि जो ऐं तारीफ़ ज़रूरु कराईंदुसि। पर जेतिरो बि पाण जेकॾहिं अॼोके शख़्सियतनि ते जेकॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं या खणी लिखंदासीं त मुंहिंजे ख़्याल में तमामु घटि आहे। साईं मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? को बि हिकिड़ो दोस्त कमेंट्स करे त जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ु क्लियर आहे त महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अॼु असीं उन हिकु सिंध जी न्याणी, सिंध जी हिकु तमामु बहितरीनु अदीबा, लेखका, शाइरा, अदी अमर ख़ुर्शीद शाह सां अॼु मौजूदु आहियूं असीं पंहिंजे प्रोग्राम सिंध सलामत अमामादो में। ऐं उन सां गॾु जेको ॿियो असांजो मोहतरम ऐं मोहसन, जीअं मूं ज़िक्र कयो त जेतिरो बि जेकॾहिं तारीफ़ जे हवाले सां जेकॾहिं पाण जेतिरो बि तारीफ़ करायूं या उन शख़्सियत जो जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त तमामु घटि आहे। साईं माकन शाह रिज़वी साहबु, अॼु उन्हनि जे असीं हिकिड़े ग़रीब मैखाने में असीं मौजूदु आहियूं। काफ़ी ॾींहंनि खां वठी सोशल मीडिया ते ॾिठोसीं ऐं पढ़ियोसीं पंहिंजी भेण जे हवाले सां अदी अमर ख़ुर्शीद शाह जे हवाले सां त हू बीमारी जे बिस्तर भेरे आहे, त छो न टाइम कटिजे, छो न असीं अदी वटि वञूं ऐं चंद पल कुझु घड़ियूं
कुझु उन जा दर्द, कुझु सूर पंहिंजे हिन प्रोग्राम जे थ्रू दुनिया ताईं पहुचाइण ऐं दुनिया जे प्रिंद प्यारनि दोस्तनि सभिनी सॼणनि ताईं ओरियूं जेकॾहिं हाल त मुंहिंजे ख़्याल में त जीअं जंहिंखे ख़बर न बि आहे त असीं चाहियूं था त अॼु वारो जेको असांजो पैगाम ऐं असांजो प्रोग्राम जेकॾहिं वधि में वधि जेकॾहिं दोस्त शेयर कंदा हलो त अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी त जीअं असीं चाहियूं त असांजी सिंध जी नियाणी, असांजी भेण, असांजी अदी सिंध जी तमामु बहितरीनु लेखक ऐं शाइरा जो आवाज़ जेका काफ़ी अरसे खां वठी जेका बीमारी जे बिस्तर भेरे आहे त जीअं पूरी दुनिया ताईं असीं पंहिंजे हिन प्रोग्राम जे थ्रू आवाज़ पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। अचो त पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं अदी अमर ख़ुर्शीद शाह सां। त पहिरीं त पाण बीमारी जे हवाले सां जेका हुनजी तबियत हिन वक़्तु जेका ठीकु न आहे ऐं काफ़ी अरसे खां वठी मुंहिंजे ख़्याल में त मालूमात वठण जी कोशिशि कंदासीं ऐं पंहिंजे प्रोग्राम में अपडेट ॾियण जी कोशिशि कंदासीं त अदी जी जेका तबियत उहा कॾहिं खां वठी ऐं केतिरो टाइम थियो आहे या हिन वक़्त ताईं कहिड़नि कहिड़नि डॉक्टरनि खां हू इलाजु कराए चुकी आहे, कहिड़नि अस्पताल प्राइवेट या सरकारी में हू एडमिट हुई या हुन जी हिन वक़्त ताईं सार कीअं लधी आहे, का सार त लह बि आहे। अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं अदी अमर ख़ुर्शीद शाह सां। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी पहिरीं त इहो ॿुधायो अव्हांजी तबियत कीअं आहे, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह कुझु पहिरीं खां बहितर आहियां। तव्हां ऐं अदा ग़ुलाम रसूल चांडे जिन जी थोराइती आहियां जिन मुंहिंजे हिन भेरे बीमारीअ खे जेको आहे सो मुंहिंजी जेके आवाज़ खे आहे ॿुधो आहे, ललकार खे ॿुधो आहे। हूअं बि सिंध मुंहिंजी सार लहंदी रही आहे, बाक़ी हुकूमत ऐवाननि ताईं केरु आवाज़ नथो पहुचाए सघे। अदी 2 मिंट अव्हां वेही सघो था ऐं जेकॾहिं अव्हीं वेहण चाहियो, जेकॾहिं 2 मिंट वेही सघो त साईं शाह साहब थोरो अॻिते जेकॾहिं अदी खे विहारिजे त जीअं आवाज़ बि क्लियर अचे ऐं दोस्त जेके असांजा ॿुधनि पिया। जी अदी तफ़सीली सां, जी महिरबानी। जी अदा सो तव्हां जहिड़नि भाइरनि जी अदा ग़ुलाम रसूल वारनि जी सभिनी जी थोराइती आहियां, सिंध जे सभिनी माण्हुनि जी थोराइती आहियां। अक्सर मुंहिंजे ख़्याल में 2015 खां मुंहिंजी तबियत मुसलसल ख़राबु रहणु लॻी आहे। पहिरीं मूंखे इहो ख़बर पई त मुंहिंजो दिलि जो वाल ख़राबु आहे, उन में शदीद सूरु थींदो। उन खां पोइ जेको आहे सो हेपेटाइटिस C थी, उन खां पोइ आउं कमज़ोर थींदी पई वञा ऐं ज़ाहिर आहे माली मसाइल जेके आहिनि, वसाइल अहिड़ा न आहिनि जिन में आउं इलाज वग़ैरह सभु कुझु अफोर्ड करे सघां। त पोइ जॾहिं बुख़ार या का अहिड़ी बीमारी थींदी आहे त पोइ इहो को मुसलसल बिस्तर भेरी थी वेंदी आहियां ऐं पोइ वरी इलाज कराईंदी आहियां कुझु। पर हाणे ज़ाहिर आहे जॾहिं कुझु माण्हू। अच्छा अदी डॉक्टर छा था चवनि त अव्हांखे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? ज़ाहिर टेस्टूं डॉक्टरनि लिखायूं हूंदियूं या टेस्टूं थियूं हूंदियूं, उन में छा रिज़ल्ट, छा पोज़ीशन आहे, छा पियो अचे? अदा हिकिड़ो त मुंहिंजे दिलि जो वाल ख़राबु आहे, ॿी जेका आहे हेपेटाइटिस C जीअं मूंखे थी छॾे वई आहे त उन खां पोइ जेको आहे त कमज़ोर थी वेंदी आहे या बुख़ार अची वेंदो आहे। माइनर थैलेसेमिया जो बि शक आहे, उनजूं मूं टेस्टूं न करायूं आहिनि, पर इन करे मुंहिंजो ब्लड जेको आहे घटिजी वेंदो आहे त कमज़ोर थी वेंदी आहे। उन खां पोइ ई चवंदा आहिनि त हर चौथे महीने तव्हांजी PCR जेका 4,500 जी आहे उहा ऐं अल्ट्रासाउंड कराइणु ज़रूरी आहे। उन विच में मेडिसन बि हलंदियूं आहिनि, दिलि जूं बि हलंदियूं आहिनि ऐं कमज़ोरी जूं बि हलंदियूं आहिनि। ईअं थींदो रहंदो आहे तक़रीबन महीने में। अच्छा कहिड़नि कहिड़नि डॉक्टरनि खे अमीर ॾेखारियो आहे या कहिड़नि प्राइवेट या सरकारी या कहिड़ी हाणे लेटेस्ट अव्हां कहिड़ी अस्पताल में दाख़िल हुयो आहे, इहा बि ॿुधाईंदा हलिजो असांखे प्लीज़। जी अदा हूअं त मुख़्तलिफ़ सॼी सिंध में तक़रीबन डॉक्टर जेके मूंखे ॾस पवंदो ॾेखारींदी हुअसि, पर उहो उते हिकिड़ो जिगर जो डॉक्टर आहे डॉक्टर प्रेम कुमार, उन मुंहिंजी साई हेपेटाइटिस C जो इलाजु कयो हो। उन खां पोइ जॾहिं उन मूंखे इसरा में एडमिट कंदो आहे त पोइ उन सां थोरो घणो कुझु फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। हींअर मां उते ई एडमिट हुअसि ऐं राति जेको आहे घर वापसि आहियां। अच्छा केतिरा ॾींहं अव्हां एडमिट हुया उते अस्पताल में? अदा मां 4 ॾींहं एडमिट हुअसि ऐं सुभाणे अञा अल्ट्रासाउंड मुंहिंजो न थियो आहे, न ई मां PCR ॾिनी आहे। सुभाणे मूंखे उहे ॾियणियूं आहिनि रिपोर्टूं। अच्छा यानी कुझु टेस्ट रहिया हलनि, उहे जॾहिं थींदियूं उन खां पोइ वरी अव्हां चेकअप कराईंदव? उन खां पोइ चेकअप थींदो, सुभाणे थींदो ऐं उन में इहे अल्ट्रासाउंड बि थींदो ऐं PCR लाइ ॾींदो। उहा तक़रीबन 10 ॾींहंनि जे अंदरि मिलंदी आहे PCR। दिलि जो वाल जो जेको प्रॉब्लम आहे उन हवाले सां डॉक्टर छा था चवनि अव्हांखे?
अदा इहो चवनि था त हिन जो ऑपरेशन मुमकिन नाहे, ऑपरेशन मुमकिन नाहे, तव्हां इहे मेडिसन ते ई रखो हिनखे। त ऐं फ़िलहालु मेडिसन ते बि रखां, अहिड़ी का नौबत न आई आहे जंहिंमें डॉक्टर चवनि त हिन जी सर्जरी करायो या छा, त मां न सर्जरी न कई आहे, कराई आहे, बसि एको कराईंदा आहिनि, हुनखे चवंदा आहिनि हिनखे मेडिसन ते ई रखो, पोइ मेडिसन ते ई आहियां। अच्छा, मुसलसल सोशल मीडिया ते साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहब जूं बि पोस्टियूं हलियूं पे ऐं उन खां पोइ मूं बि हिकिड़ी पोस्ट रखी त भला साईं ग़ुलाम रसूल वारे पोस्ट या असांजे पोस्ट सोशल मीडिया खां पोइ छा रिज़ल्ट तव्हांखे मिली आहे सार जे संभाल जे हवाले सां, ख़ासि तौर ते सकाफ़त खाते जो ज़िक्र कजे या सान्या वंदन जो ज़िक्र कजे या अदीब दानिश्वर सियासी समाजी दोस्तनि जो जेकॾहिं ज़िक्र कजे त जी। अदा मुंहिंजे ख़्याल में त कंहिं बि मूंखे को नालो शो न करायो आहे, न त सकाफ़त खाते, न ई वरी कंहिं सान्या वंद मूंखां फ़ोन करे पुछियो आहे, या आउं चवां त कंहिं अदीब या राइटर मूंखां को न पुछियो आहे। बाक़ी अदा ग़ुलाम रसूल जी पोस्ट खां पोइ मूंखे सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। मूंखे हिकिड़ो तव्हांखे अजीब ॻाल्हि अदा ग़ुलाम रसूल ॿुधाई त कल्ह त ॿियो त छा त हिकिड़े माण्हू वटि हुआ ई 100 रुपया, उन बि मूंखे चयो त हीअ तव्हां पहुचाए छॾियो, एतिरो ख़ुलूस तव्हां सां माण्हू प्यारु कनि था। त मूं चयो अदा इहा ॻाल्हि न आहे, बसि मूंखे दुआनि जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो त हुकूमत सिंध खे घुरिजे त असां ज़ाहिर आहे जेको डॉक्टर हूंदो त उहो वेंदो ज़ाहिर आहे उते ई वञी अप्लाई कंदो इस्पताल में, या त मूंखे हिते ई ड्यूटी मिले, या जेको मेडिसन मतिलबु जेको जंहिं शोबे सां वाबस्ता हूंदो उहो उते ई। त आउं लैंग्वेज अथॉरिटीअ में कमु कंदी रही आहियां, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में। अल्हम्दुलिल्लाह त मूंखे सिंधी ॿोलीअ जी सुठी ॼाण आहे, मूं सिंधी ॿोली ते सुठो लिखियो आहे, त उते आउं वर्कर रही बि आहियां। ऐं इंसाइक्लोपीडिया में ऐं उनखां पोइ जेको आहे डिक्शनरी बोर्ड में तमामु ॾुखियो कमु हुयो, क्लासिकल लफ़्ज़ वग़ैरह उहे सभु मूं कया आहिनि। उनखां पोइ 2 साल खां पोइ हिननि जेके ॿिया माण्हू हुया उन्हनि सां गॾु मूंखे कढी छॾियो, पर मुंहिंजो जेको कमु हुयो उहो मुंहिंजे ख़्याल में जेतिरो मूं कमु कयो हो भुॻड़नि मुठ ते, उहो शायदि उनखां टीणो ऐं चवणो आहे। अच्छा, अवां सिंध लैंग्वेज अथॉरिटी में बि कमु कयो 3 साल, 3 सालनि खां पोइ अव्हांखे उन्हनि कढी छॾियो। अच्छा, कढण जी वजह छा हुई, छो कढियो, कहिड़ी छा सबबु हो? अदा सबबु त न आहे, मसइलो इहो आहे त कमु उते घणो हो। ॾिसो न, इंसाइक्लोपीडिया अलफ़ खां वठी इहे ताईं लिखिणो हो। हिननि खे माण्हू चंद मैडम फ़हमीदा हुसैन जेका औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं थी करे, उहा उते चेयरमैन हुई, उन 8-10 हज़ार ते तमामु घणा माण्हू रखिया, ऐं पोइ हुनखे जेके पंहिंजा मनपसंदि माण्हू हुआ उहे कन्फर्म करणा हुआ। हिकिड़ो सेकंड साईं, इरशाद भट्टी साहब, वॾी महिरबानी। इरशाद भट्टी साहब असांखे ॿुधनि पिया, ॾिसनि पिया। साईं इरशाद भट्टी साहब, अमी हिन वक़्तु जेका ॻाल्हि ॿुधो पिया, अदी अमर ख़ुर्शीद शाह जेका सिंधी जी तमामु हिकिड़ी बहितरीनु, मुंहिंजे ख़्याल में त मूंखे तारीफ़ करण जी का ज़रूरत कान्हे इरशाद भट्टी साहब खे। इरशाद भट्टी साहब जेके साईं सरदार शाह साहब सां जेके तमामु उन जा क्लोज़ आहिनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में उन सां साईं सरदार शाह साहब सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि। ज़रूरु अॼु इरशाद भट्टी साहब असांखे ॾिठो आहे, असांखे ॿुधो आहे, ऐं ज़रूरु अदी अमर ख़ुर्शीद जो आवाज़ जेका असांजी न्याणी, जेका भेण असांजी काफ़ी अरसे खां वठी बीमारी जे बिस्तर जेका भेरे आहे, ज़रूरु असांजो पैगाम सकाफ़त खाते ताईं ईअं सम्झो त पैगाम पहुची वियो, ऐं इनशाला ज़रूरु सकाफ़त खातो आवाज़ उथारींदो असांजी न्याणी लाइ, असांजी भेण लाइ। अच्छा जी, अजी अव्हां जी ॻाल्हि बोल पई हले, उन ॻाल्हि खे कंटिन्यू रखिजो पंहिंजी। जी अदा, त मूं सरदार शाह साहिब जिन खे बार रिक्वेस्ट कई आहे त अदा छा त जॾहिं आउं बीमार थी पवंदी आहियां त माण्हू मुख़्तलिफ़ माण्हू जीअं मीडिया ते आवाज़ु उथंदो आहे त उहो मूंखे ₹1 रुपया ॾेई चवंदा आहिनि त तव्हां इलाजु करायो। हाणे ज़ाहिर आहे 2 महीना अॻु बीमार हूंदसि त उनखां कर्ज़ु खणी हितां हुतां दवा वठंदसि त उहो ₹1 रुपया बाक़ी मूंखे वटि छा बचंदो जेको आउं वञी हिते हुते मुकमल इलाजु करायां। ॿार आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जूं ज़रूरतूं आहिनि, बीमारी सीमारी हर शइ जी। त उनखां पोइ जेको आहे मूं उनखे बार जॾहिं आउं हलण जहिड़ी थींदी आहियां, ईअं न आहे त मेडिसन सां सही बि थी वेंदी आहियां, पोइ आउं चवंदी आहियां त बाबा मूंखे वापसि जेको आहे लैंग्वेज अथॉरिटी में ड्यूटी ॾियो। अलाह न करे मां अंधी कोन आहियां, ॿोड़ी कोन आहियां, गूंगी कोन आहियां, ऐं इहो फालिज न आहे जो मां लिखी न पई सघां, दिमाग़ु कमु करे पियो। अल्हम्दुलिल्लाह सिंधी सुठी मुंहिंजी आहे। हीउ हिकिड़ो सिंधी ॿोली जो इदारो आहे, त मुंहिंजे ख़्याल में त हिन जेको हलंदड़ जेको दौरु आहे, इन में
चङी ख़ासी जेको चङो ख़ासो सिंधी लेखकनि जो तइदादु आहे उन में मुंहिंजी बहितरीनु सिंधी आहे ऐं आउं सम्झां थी त मूं अहिड़ा आर्टिकल बि लिखिया आहिनि जिन में त ॻोठनि में जानवरनि जे घरनि खां वठी जानवरनि जे रहण जी जॻहियुनि ताईं त कंहिं जानवर मतिलबु घोड़े जी खे जिते रखिबो आहे त उते तंबेलो चइबो आहे, ॿकरियुनि खे जिते रखिबो आहे त उहो वाड़ो रिढनि ॿकरियुनि खे, मतिलबु अहिड़ा जेके पखियुनि जा आखेरा या थर में चौरा या अहिड़ियुनि शयुनि ते मूं रिसर्च कई आहे पंहिंजे तरफ़ां, उहे मुंहिंजा आर्टिकल छपिया आहिनि। त पोइ इन खां वधीक मां छा थी करे सघां, मूंखे उन ॿोलीअ जो जेको ख़िदमत जे हवाले सां मूंखे ख़ैरात न ॾियनि। अच्छा, जीअं मां ॻाल्हि कई सकाफ़त खाते जे हवाले सां, त सकाफ़त खाते अव्हांखे ₹1,00,000 ॾिनो हो, त उहो ₹1,00,000 अव्हांखे कॾहिं मिलियो हो ऐं उनखे केतिरो टाइम थियो आहे? अदा मुंहिंजे ख़्याल में त साल थी वियो आहे। साल थी वियो आहे। अच्छा, हिन वक़्तु हीउ जेको ताज़ो अव्हांजो वरी हीउ जेको मामिलो हले पियो बीमारी जे हवाले सां, वरी कंहिं राब्तो कयो आहे? आउं वई हुअसि, हा कराची हुअसि, कुझु ॾींहं मूं डॉक्टर्स खे ॾेखारियो, उन्हनि मूंखे रिपोर्टूं लिखी ॾिनियूं, ऐं न कराए सघियसि। पोइ परवेज़ सेहड़ जेको हाणे आयो आहे सेक्रेटरी कल्चर, उनजे ऑफिस में किताब ऐं एप्लीकेशन जेको आहे वेठल न हुया, उन्हनि जे जमा कराए आयुसि, पर मूंखे को बि उतां खां मतिलबु को बि रिप्लाई या कुझु बि न आयो को बि। अच्छा, अदी अव्हां माशाल्लाह तमामु बहितरीनु सिंध जेके अदीबा लेखक शाइरा बि आहियो। अव्हां जा केतिरा किताब छपी चुका आहिनि हिन वक़्तु ताईं, या पेंटिंग में केतिरा किताब पिया आहिनि? अदा काफ़ी सारा लिखिया पिया आहिनि मुंहिंजा सिंधी ॿोली ऐं ख़ासि तौर ते सिंध जी तारीख़ ते। ऐं सम्झां थी जेकॾहिं मूंखे सिंध जे तारीख़ जो जेकॾहिं हिकिड़ो किताबु लिखण जे लाइ मिले ऐं सकावत खातो छपराए, त आउं सम्झां थी कख हेठां लख कढी ॾेखारियां। अच्छा, ही जेको आऊं को ॼाणा पंध के चइजो, अच्छा ही अव्हां पाण शाये करायो, पाण पब्लिश करायो या सकाफ़त खाते? न, अदाई कंहिं बि न छपरायो या अध में। पहिरीं मां जॾहिं ड्यूटी कंदी हुअसि त किस्तुनि में मूं कुझु पैसा ॾेई छॾिया हुआ, ऐं उन खां पोइ हींअर जॾहिं मूंखे इलाज जा पैसा मिलिया हुआ तॾहिं मूं हिन मां वरी रहियल जेके बकाया हुआ उहे ॾेई ऐं ही कंप्लीट करायो। मूं चयो चलो मुंहिंजो हिकिड़ो त किताबु छपजी अचे। अच्छा, हिन वक़्तु मेटर केतिरो पियो आहे किताबनि जो अव्हांजे पेंडिंग में जेके शाये? अदा अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो किताब ईंदे ई ख़तमु थी वियो आहे, बाक़ी 8 कापियूं पयूं आहिनि मूं वटि। अच्छा अच्छा जी जी, छपण जे पेंडिंग में जेके पहले टोटल केतिरा किताब? उहे अदा 4 किताब आहिनि, 4 किताब आहिनि, 2 तारीख़ ते आहिनि ऐं 2 जेके कल्चरल शयूं आहिनि जेके असांखां विञाइजी वियूं आहिनि। जीअं माउ जी लोली, अॻे नानियूं ॾाढियूं लोलियूं ॾींदियूं हुयूं, या इन खां पोइ कांग जे रवायतुनि ते त असांखे सिंधी में पखियुनि सां या उन्हनि सां रवायतूं जेके हूंदियूं हुयूं लाॻापियल, उन्हनि ते लिखियलु आहे। अच्छा, हिन वक़्तु हाणे पंहिंजी तबियत जेका अस्पताल मां जीअं अव्हांखे मोकल मिली आहे, त हाणे कीअं था महसूसु कयो? अदा केॾी महिल त बहितर थी वेंदी आहे, केॾी महिल त बिल्कुलु BP लो थी वेंदो आहे, शुगर बि लो थी वेंदी आहे ऐं कमज़ोरी फील थींदी आहे इलाही। अञा ताईं इंजेक्शन लॻाराईंदी आहियां सुबुह शाम, ऐं जेसि ताईं रिपोर्ट ॾियां हेपेटाइटिस C जी, त मे बी अलाह न करे ॿीहर न थिए, इन करे उहा अचे त पोइ वरी माण्हू फ्रेश थी वञे, थोरो माइंड फ्रेश थिए। अच्छा, अदी जीअं अवी ज़िक्र कयो सिंध लैंग्वेज अथॉरिटी में 3 साल उन में कमु कयो, उन खां पहिरीं कहिड़नि अव्हां अदारनि में, प्राइवेट अदारनि में अव्हां कमु कयो आहे? अदा उन खां अॻु में मूं कंहिं प्राइवेट इदारनि में न, बसि असांजे ॻोठ में हिकिड़ो हूंदो अलस्थी स्कूल हलिया पिए NGO जो, उन में मां पढ़ाईंदी बि हुअसि। उन खां पोइ वरी फॉरेस्ट में मूं ठठे में जेको आहे सो अकेली ऐं औरत हुअसि, जीअं शहीद बेनज़ीर भुट्टो जो जेको हुयो कोन पियो हले, जेको हलंदा हुआ कोर्स कराईंदा हुआ। उन खां पोइ ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिब जिन मूंखे ऑर्डर बि ॾिनो, ऐं पर कामोरा ऐं उन खां पोइ आयल मिनिस्टर जेको आहे उहो हज़म करे विया ऑर्डर, जॉइनिंग मूंखे न ॾिनी। अच्छा, मीडिया में कमु कयो कंहिं अदारे में? कहिड़े में? काविश ग्रुप में मूं कयो आहे। काविश ग्रुप में? हा। केतिरो टाइम, कहिड़ी उन में? शाम अख़बार में, सुबुह जे 6 बजे वञी उते मूं कमु कयो आहे। अच्छा, उहो कहिड़ो साल हुयो, केतिरो टाइम थी वियो आहे? मूंखे यादि न, इश्तियाक, हा 4 साल थी विया आहिनि। अच्छा, हा 4 साल थिया। हाणे हिन वक़्तु अवी सकाफ़त खाते खे कहिड़ी अपील कंदो या असांजा दोस्तनि खे कहिड़ी अपील कंदो पंहिंजे ख़ासि तौर ते इलाज जे हवाले सां? अदा सां वंदुरियुनि खे आउं त का इहा अपील न पई करियां त आउं ख़ैरात पई घुरां,
छो जो आउं जॾहिं न आहियां मंडी न आहियां न ई आउं हिन जी हामी आहियां त कंहिंखे हरूभरू ख़ैरात ॾिनी वञे, पर जेकॾहिं मुंहिंजी केरु मदद करे थो त इहा उन्हनि जी जेको आहे भलाई आहे, नेकी आहे, उन्हनि खे कमु ईंदी। ॿी ॻाल्हि आहे त आउं चवां थी त जेके अदीब आहिनि, जेके राइटर आहिनि या मूंखे ॿुधी रहिया आहिनि जेके बि, उहे हुकूमत सिंध खे CM सिंध खे ऐं उनखां अलावा साईं सरदार शाह साहिब जिन खे त बाबा तव्हां बि राइटर आहियो, हिकिड़ी ग़रीब जेको आहे अदीब आहे या शाइरा आहे उहा कमु करे रही आहे, उनखे तव्हां उनजे सिंधी ॿोलीअ जे इदारे में जेकॾहिं ॿीहर रखो त उनजे बचनि जो रोज़गार बि थी वेंदो ऐं उहा जेका हिन परेशानियुनि में मुसलसल जेको आहे ख़ैरात ते वेठी आहे, कॾहिं तव्हांजे इंतज़ार में, कॾहिं कंहिं माण्हू जे इंतज़ार में, कॾहिं कंहिं मतिलबु सोशल वर्कर लाइ वेठी आहे त इहो मुंहिंजी हेल्प कंदो त मुंहिंजी इन मां जान छुटी पए, घटि में घटि मुंहिंजा ॿार ऐं आराम सां पाले सघां ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघां। छो जो मुंहिंजो घर वारो जेको आहे जीअं त तव्हां ॾिसो वेठा त मुंहिंजो घर वारो हाणे उन कंडीशन में न आहे, उनखे थायराइड खां वठी ब्लड प्रेशर, गुदूद मसाना, जी गुदूद मसाना या अहिड़ियूं इलाही सारियूं बीमारियूं आहिनि, ब्लड प्रेशर, उनखां पोइ हींअर जिगर जी बीमारी मां ताज़ो थियो आहे त उहो हाणे इन कंडीशन में न आहे जेको एतिरो वर्क करे जीअं अॻे कंदो हो त असां पंहिंजा ॿार कयूं। जी त उहो मूंखे ॿीहर जेको आहे सो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में ई नौकिरी ॾियनि ऐं हाणे जॾहिं गफ़ूर मेमण साहिब जिन हुया त उन बि मूंखे वेंदे ऑडर ॾिनो हुयो, उहो बि उते वेठल कामोरा ऐं जेका सेक्रेटरी साहिबु आहे उन्हनि मूंखे ऑडर न ॾिनो, जेसिताईं गफ़ूर साहिब जिन हुआ तेसिताईं मूंखे मिलणु न ॾिनो, चयूं त तव्हांजो त कमु थियो पियो आहे जेॾी महिल गफ़ूर साहिबु वियो उनखां पोइ हिननि इनकार करे छॾियो। अच्छा, उनखे केतिरो टाइम थियो आहे जॾहिं गफ़ूर साहिब जो ज़िक्र कयो पिया? हा बसि गफ़ूर साहिब जे वञण खां अॻु में 12 ॾींहं पहिरीं हुन मूंखे ऑडर ॾिनो, हाणे मूंखे डेट त यादि न आहे, पर जॾहिं गफ़ूर साहिब बदिली इहो छॾे विया इस्तीफ़ा ॾेई उन खां 12 ॾींहं अॻु हुन मूंखे ऑडर ॾिनो हो ऐं सभिनी खे घुराए स्टाफ खे चयो त हिन लाइ किथे बि गुंजाइश कढो, पर हीअ जेका आहे मसइलनि में वरितल औरत आहे, हिन न्याणी जी मदद था कयूं। उनखां पोइ मुसलसल सेक्रेटरी साहिबा मूंखे जेको आहे इहो ॿुधाईंदी रही त तोखे छॾ गफ़ूर साहिब खे तव्हांखे आउं थी रखां। इन खां पोइ जीअं चयईं त कंपेयर करे थी रखां, मां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी कंपेयर बि रही आहियां, त हुन मूंखे चयो त स्टूडियो में कंपेयर थी करे रखां, ईअं कंदी रही जेसिताईं गफ़ूर साहिब वियो हले हुनखे पोइ चयईं तव्हांजो ऑडर ॾी अलाए किथे आहे, गफ़ूर साहिब वटि रहिजी वियो या अलाए कीअं, त इहे आहिनि असांजा। अच्छा, मां कंहिंजा ज़िक्र पिया कयो सेक्रेटरी जा? सेक्रेटरी उन वक़्तु केरु हुयो, केरु हुई? शबनम गुल साहिबा जी जी हींअर जेका आहे मौजूदा। अच्छा जी, उन्हनि चयो? जी उन्हनि चयो। उन्हनि छा चयो, रिपीट करियो प्लीज़। उन्हनि मूंखे विहारे चयो, 2-3 भेरा वयसि त मूं पुछियसि त आउं गफ़ूर साहिब जिन सां मिलां थी, त हुन चयो त न गफ़ूर साहिब जिन सां मिलण जी तव्हांखे ज़रूरत न आहे, तव्हांखे आउं पाण थी रखां, सुठे पघार ते आउं पाण थी रखां, जेकॾहिं गफ़ूर साहिब जिन न रखियो त स्टूडियो लाइ असांखे माण्हू खपे। उनखां पोइ ही कमु तव्हां ॼाणो था, मां चवंदी रहियसि हा आउं तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह सभु ॼाणा थी। उनखां पोइ वेठे जॾहिं गफ़ूर साहिब जिन विया तेॾी महिल हुन बिल्कुलु जवाबु ॾेई छॾियो त मिलण खां ई इनकार करे छॾियो। अच्छा, उनखां पोइ यकी हिन वक़्तु ताईं अव्हां सां बि राब्तो वरी न थियो आहे कंहिंजो? जी न, मूं गफ़ूर साहिब जिन शायदि रस्ते में ई हुआ, इस्तीफ़ा ॾेई पिया विया ऐं उते अथॉरिटी ते वियुसि त मूं हुनखे कॉल कई, हुन चयो त सेक्रेटरी शबनम साहिबा सां राब्तो करियो, मूं चयो हुन मिलण खां इनकार करे छॾियो आहे। उनखां पोइ बसि। अच्छा, अव्हांखे ॿचिड़ा घणा आहिनि? अदा मुंहिंजा 2 नंढड़ा आहिनि। 2 नंढड़ा आहिनि? जी। केतिरी एज जा आहिनि, उमिरि केतिरी अथनि? हिकिड़ो अदा हाणे 18 साल जो थियो आहे ऐं ॿियो जेको आहे 17। अच्छा, ही घर पंहिंजो आहे जंहिंमें हमारा? जी न, अदा किराए जो घर आहे। केतिरो किरायो आहे? किरायो 18,000 आहे अदा। 18,000? जी। अच्छा, साईं माकन शाह साहिब खे हिन वक़्तु कहिड़ी सर्विस कहिड़ी आहे जो अहिड़ा कीअं मेंशन कीअं पिया सॼा मामिलो कयो, घर जो या किराए जो मेंशन कीअं पिया कयो? अदा इहो माकन शाह घर जो जेको आहे अरेंज कंदो आहे किरायो वग़ैरह,
उहो पाण ई कंदो आहे पोइ रेडियो ते बि जॉब कंदो आहे या पंहिंजो जेके मतिलबु औलाद अथसि फैमिली उहा करंदी आहे घर जो जेको आहे छो जो ॾिसो त हिन वक़्तु जेका पोज़ीशन अव्हां जी हले पई ऐं हिकु त घर बि किराए जो आहे घर किराए जो ऐं अव्हां बि काफ़ी अरसे खां वठी बिस्तरे ते बीमारी जे बिस्तरे में या हिकिड़ो अञा ताईं अव्हां जो कंटिन्यू इहो इशू मामिलो हले पियो त ॾिसो पिया त केॾी महांगाई बि केॾी आहे ॾाढी ज़्यादा महांगाई ऐं बीमारी अलॻि घर जा ख़र्च अलॻि किरायो अलॻि ॿारनि जा ख़र्च अलॻि इहो सॼो कीअं पिया मेंटेन कयो मतिलबु न पिया करे सघूं तॾहिं त चाहियूं था त हुकूमत कुझु असां जेको आहे इंसान आहियूं ज़ाहिर आहे असांखे बि जियापे लाइ कुझु खपे थो जीअण लाइ हर कंहिंखे कुझु खपे थो ऐं हू त मिनिस्टर आहिनि ज़ाहिर आहे जागीरदार आहिनि वॾेरा आहिनि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त ग़रीब माण्हू कीअं थो जीए हिननि हालतुनि खे मुंहुं कीअं थो ॾिए ऐं इलाज खां वठी कपिड़े लटे उथण वेहण ताईं हू कीअं थो हिननि हालतुनि खे मुंहुं ॾिए ज़ाहिर आहे कर्ज़ी थी वञे थो पोइ बि नथो जेको आहे पूरी नथी थिए वई तॾहिं आउं रिक्वेस्ट पई कयां त तव्हां जेके मूंखे ॿुधनि पिया हा सो अदा जेके वेठा आहिनि साञावंद या जेके ॿुधनि पिया उन्हनि सभिनी खे आउं चवंदसि त प्लीज़ मुंहिंजे तरफ़ां हुकूमत सिंध खे चओ त मूं न्याणीअ खे बेरोज़गार करे तव्हांखे छा मिलियो जॾहिं त तव्हां अणपढ़ियल माण्हुनि खे जेको आहे उन्हनि खे बि रोज़गार ॾेई छॾियो वॾेरनि जा जेके कामोरा कमदार उन्हनि जा पुट उन्हनि जा भाइटिया अलाए कहिड़ा कहिड़ा जेके हूंदा आहिनि उहे बि रोज़गार वारा थी विया असां जेके हेतिरो कुझु कमु करियूं पिया उहे वेठा आहियूं फ़क़ीर बणिया ऐं असांखे फ़क़ीर छो पिया बणायो जी सो अदा मां इहो तव्हांखे जेको आहे सो अर्ज़ु पई कयां त सरदार शाह साहिबु जिन मुंहिंजो जेको आहे हिन इंटरव्यू जो हिन ॻाल्हि ॿोल जो प्लीज़ जल्दी नोटिस वठनि ऐं अहिड़ी हालतुनि में न केर बि मुंहिंजो ज़ाहिर आहे घर वारो बीमार आहे त हिकिड़ी औरत जेको आहे उहो कुझु बि नथी करे सघे न पंहिंजी बीमारी सीमारी जो न ॿारनि जी हालतुनि जो मसइलनि जो कुझु बि हल ॻोल्हे नथी सघे महिरबानी दोस्तनि जी अभी मुख़्तसर ॻाल्हि ॿोल ॿुधी असांजी अदी अमर ख़ुर्शीद शाह जी इन में ॿ ॻाल्हियूं आउं मैंशन कंदो हलां अदी अमर ख़ुर्शीद शाह जे हवाले सां ॿ ॻाल्हियूं आउं मैंशन कंदो हलां साईं ग़ुलाम रसूल चांडो साहिबु प्लीज़ मौजूदु रहिजो त उन खां पोइ साईं माकन शाह रिज़वी साहिब सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं अधी ॻाल्हि कई त पहिरीं त सिंध लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां त 3 साल कमु करण जे बावजूदि जॾहिं को रीज़न अहिड़ो साम्हूं न अची सघियो आहे जंहिंजे करे अदी खे उन्हनि जवाबु ॾिनो हुयो कढी छॾियो हुयो पर उन खां पोइ बि जॾहिं अदी ज़िक्र कयो त आर्डर जे हवाले सां गफ़ूर मेमन ज़िक्र कयो वधी त आर्डर जे हवाले सां त उन खां पोइ बि जेका हिन वक़्तु मौजूदा जेका सिंध लैंग्वेज अथॉरिटी जी जेका सेक्रेटरी आहे असांजी अदी शबनम गुल जेको मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु ताईं आख़िर ताईं यानी हू आसरनि में राहींदी पई आहे त आउं अव्हांजो मसइलो हल कंदुसि पर हिन वक़्तु ताईं उहो मसइलो हल न थी सघियो आहे पर जेकॾहिं उन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि मैंशन कंदुसि त इरशाद भट्टी साहिबु असांजे प्रोग्राम खे ॿुधो आहे ॾिठो आहे ऐं अदी जूं ॻाल्हियूं अमर ख़ुर्शीद जूं ॻाल्हियूं हुन ॿुधियूं आहिनि इरशाद भट्टी साहिबु जेके सकाफ़त खाते में मुंहिंजे ख़्याल में कंहिं कुर्सी ते फ़ाइज़ हूंदा छो जो साईं सरदार शाह साहिब सां मौजूदु हूंदा आहिनि त ज़ाहिर असांजो पैगाम ज़रूरु साईं सरदार शाह साहिब वटि वियो हूंदो ऐं अदी जी अपील इहा बि आहे त सकाफ़त खाते जे हवाले सां छो जो साल ॾेढ अॻ में सकाफ़त खातो अदी जी जेका मदद कई ख़ासि तौर ते बीमारी जे हवाले सां त ₹1 जी त हाणे अव्हां
मुंहिंजे ख़्याल में त ₹1,00,000 हिन वक़्तु जेका ॾिसो पिया ऐं जेको ख़र्चु ऐं जेको महांगाई ॾिसो पिया त मुंहिंजे ख़्याल में त जेको अदी उधार वठी जेको इलाजु करायो हूंदो त जेकॾहिं उहो ₹1,00,000 जेकॾहिं सकाफ़त खाते जो जेकॾहिं मिलियो हूंदो त ज़ाहिर आहे उहो वरी उन्हनि कर्ज़नि खे अदी ॾिनो हूंदो त उन खां पोइ हिन वक़्त ताईं सकाफ़त खाते सार न लधी आहे। बार बार अदी अपील सकाफ़त खाते खे इहा बि कई आहे त जेका मुंहिंजे इलाज जे हवाले सां बि जेकॾहिं अदी जी जेकॾहिं हेल्प कई वञे ऐं जेकॾहिं मदद कई वञे कंहिं सुठे जेकॾहिं अदारे में जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट में कंहिं में जेकॾहिं इलाजु जेकॾहिं कराए वञे दाख़िल कराए वञे त मुंहिंजे ख़्याल में त अदी जी सिहतयाब थी सघे थी ऐं अर्जेंटली अदी ठीकु ठाक थी सघे थी। ऐं उन खां अलावा जेका अदी ॿी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त आऊं बि उन में मैंशन कंदो हलां बार ॿुधाईंदो हलां दोस्तनि खे त जीअं अदी जो ज़िक्र आहे त जेकॾहिं सिंध लिविंग अथॉरिटी में जेकॾहिं वरी जेकॾहिं अदी खे जॉब मिली वञे ऐं सकाफ़त खातो साईं सरदार शाह साहिबु जेकॾहिं महिरबानी थिए त जीअं सकाफ़त खाते में जीअं सिंध लिविंग अथॉरिटी में वरी जेकॾहिं अदी खे जेकॾहिं जॉब मिली सघे त जीअं अदी पंहिंजो घर जो चरखो ऐं पंहिंजे घर खे जीअं हलाए बि सघे पंहिंजो इलाज बि कुझु हू कराए सघे। पाण ॻाल्हि ॿोल हाणे जी शुरूआति कंदासीं साईं माकन शाह साहिब खां पर इन खां पहिरीं असीं चाहियूं पिया त अॼोके हिन प्रोग्राम में अदी जी शाइरी जूं कुझु जेकॾहिं सिटूं जेकॾहिं ताज़ियूं ऐं अॼोके जेकॾहिं हालात जे हिसाब किताब सां दर्दनि ॾुखनि ऐं सूरनि जे हवाले सां जेकॾहिं कुझु अहिड़ियूं सिटूं जेकॾहिं शाइरी जूं जेकॾहिं अदी जे जेकॾहिं ज़हन में जेकॾहिं यादि आहिनि ऐं जेकॾहिं हिन बुक्स में जेकॾहिं किताब में जेकॾहिं आहिनि त जेकॾहिं उहे असीं चंद सिटूं अदी जूं ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति साईं माकन शाह साहिब सां कंदासीं पर माकन शाह साहिब खां पहिरीं अदी जे सिटुनि खां पोइ साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहिब खे वीडियो लाइव ते साईं माकन शाह साहिबु पाण वठंदासीं साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहिब खे अदी पाण 2 मिंट पाण वठंदासीं वीडियो लाइव ते ॿुधंदासीं पर अवां जे सिटुनि खां पोइ साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहिब खां पोइ पाण साईं माकन शाह साहिब सां मुख़्तसर ख़ासि तौर ते अदी जे इलाज जे हवाले सां अदी जे ही जेके चंद हिन वक़्तु जेको ॾींहं जेके गुज़रनि पिया अस्पताल जा या बचड़नि जे हवाले सां या घर घाट जे हवाले सां सूरताल ताज़ी सूरताल जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं केॾो हिननि सिटुनि सां पोइ कोशिशि असीं कंदासीं त अदी जूं सिटूं ॿुधूं अदी जे सिटुनि खां पोइ पाण ग़ुलाम रसूल चांडिया साहिब खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते वठंदासीं मुख़्तसर ग़ुलाम रसूल चांडिया साहिब खे ॿुधंदासीं केॾो दर्दु आहे हिन देस में केॾो दर्दु आहे हिन देस में तन ते पेरियल हिन वेस में पाण अदी जूं शाइरी जूं सिटूं ॿुधंदासीं पोइ साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहिब खे पाण पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराईंदासीं जी अदी अमी पंहिंजी शाइरी जूं कहिड़ियूं सिटूं असांखे ॿुधाइणु चाहे विया पंहिंजे असांजे हिन प्रोग्राम में मवाद आहे मूं वटि काफ़ी सारो मवाद आहे अदा मूं वटि ॿुधाइण जहिड़ो पर जेको यादि न आहे हींअर ॿुधायां पई किताब खे ॾिसो बंदि जीवन जो बाब रहिजी वियो जी अदी हाणे ॿुधायो जी अदा बंदि जीवन जो बाब रहिजी वियो बंदि जीवन जो बाब रहिजी वियो नेठि हिकिड़ो हिसाब रहिजी वियो वक़्तु मुंहिंजे मज़ार ते जे रखिया वक़्तु मुंहिंजी मज़ार ते जे रखिया तिन मां हिकिड़ो गुलाब रहिजी वियो प्यार ते मूं लिखियो घणो आहे मगर प्यार ते मूं लिखियो घणो आहे मगर अध में 100 किताब रहिजी वियो हुन खां हर हर कयो ई हिकिड़ो सवाल हुन खां हर हर कयमि ही हिकिड़ो सवाल हुन खां उन जो बि जवाबु रहिजी वियो कंहिं जाखोड़ जाॻाए छॾियो कंहिं जाखोड़ जाॻाए छॾियो अध में सोणो ई ख़्वाब रहिजी वियो वाह वाह ज़बरदस्त साईं माकन शाह साहिब अवां जी ॻाल्हि ॿोल खां पहिरीं कोशिशि कयूं पिया त साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहिब खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं ऐं साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहिब सां बि पाण 2 मिंट पाण मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ख़ासि तौर ते
महिरबानी साईं ग़ुलाम रसूल चाड़ियो साहब, वॾी महिरबानी अव्हां जी। अव्हां सां ॻाल्हि ॿोल जी पाण शुरूआत कंदासीं। अॼु पाण मौजूदु आहियूं, मुंहिंजे ख़्याल में अव्हां पाण शुरूआत खां वठी असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, ॿुधो पिया, त असीं अॼु उन अदी सिंध जी तमामु हिकिड़ी बहितरीन लेखका शाइरा अदी अमर ख़ुर्शीद शाह जे हिकिड़े ग़रीब महखाने में असीं अॼु मौजूदु आहियूं, ऐं उन सां असीं ॻाल्हि ॿोल जेका कई आहे ज़ाहिर उहा अव्हां ॿुधी आहे। ऐं माशाल्लाह अव्हां जूं मुसलसल जेके पोस्टूं ख़ासि तौर ते अदी जे इलाज जे हवाले सां, अदी जी मदद जे हवाले सां, सिहत जे हवाले सां जेकी असीं ॾिठूं ऐं पढ़ियूं, अॼोके असांजे हिन प्रोग्राम में अव्हां छा चवणु चाहींदव ख़ासि तौर ते अदी जे इन इशू जे हवाले सां? महिरबानी ग़ुलाम रसूल चांडियो साहब। असगर साईं, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं अव्हां खे अदी अमर खे साईं माकन शाह खे अस्सलाम वालेकुम ऐं हक़ मौजूद। हाणे असुल मसलो ई आहे त जेका असांजी क़ौमी ऐं समाजी सूरत हाल आहे त उते असांजो आम माण्हू त वीचारो भोॻे रहियो आहे, पर समाज खे तब्दील कंदड़ धुरियूं, यानी असांजो अदीब, असांजा ॿोली जा माहिर, असांजा तारीख़दान, असांजा शाइर जेके क़ौम अंदरि जज़्बो पैदा कनि था, जेके क़ौम अंदरि इल्मु पैदा कनि था, उन्हनि जी हालत इहा आहे जो तव्हांजे साम्हूं आहे। सभिनी दोस्तनि जे साम्हूं आया सूरत हाल त हिकिड़ी अहिड़ी बहितरीन शाइरा ऐं तारीख़ जी ॼाणूं, ऐं जंहिं तारीख़ ते 4 किताब लिखिया आहिनि। 2 किताब हुन जा लोक अदब ते आहिनि ऐं उन सां गॾोगॾु 2 किताब हुन जा तारीख़ ते आहिनि जेके अञा छपिया कोन्हनि। उन सां इहो अलमियो आहे जेके बि क़ौमूं पंहिंजे अदीबनि जी सार नथियूं लही सघनि ऐं जेके बि हुकूमतूं, चूंडियल हुकूमतूं पंहिंजे अदीबनि जी सार नथियूं लही सघनि, त उन मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजे आम माण्हू जी छा कंडीशन हूंदी ऐं असांजे समाज जी छा कंडीशन हूंदी। ऐं उन वक़्तु झुरी पियोसि, मुंहिंजो जीउ झुरी पियो हुयो, अञा ताईं मुंहिंजो जीउ झुरियल आहे, छो त साईं माकन शाह को आम माण्हू कोन्हे को, ऐं अदी अमर बि का आम औरत कान्हे का। ॿई सिंध जा नाले वारा लेखक आहिनि ऐं साईं माकन शाह जो तमामु वॾो कमु आहे इल्मु अदब में ऐं रेडियो जी दुनिया में, शाइरी जी दुनिया में। साईं जॾहिं लिखण जे लाइ वेंदा आहिनि, मुंहिंजी सच पुछो त ॿिन्ही सां कॾहिं बि मुलाक़ात कोन्हे का, ऐं अव्हां खे हैरानगी वठंदी त मुंहिंजी कॾहिं मुलाक़ात न साईं माकन शाह सां आहे न अदी अमर सां आहे, पर आऊं ज़ाहिर आहे इल्म जो हिकिड़ो नंढड़ो शागिर्द आहियां, अदब जो हिकिड़ो नंढड़ो शागिर्द आहियां, सिखां पियो त अक्सर किताब पढ़ंदो आहियां। ऐं साईं माकन शाह जा कई मूं मज़मून पढ़िया आहिनि ऐं शाइरी बि पढ़ी आहे, त कमाल जो लिखनि था ऐं हुननि जूं हिकिड़ियूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। हाणे अलमियो किथां खां थो जनमु वठे? अलमियो इतां खां थो जनमु वठे त जॾहिं मूं वटि हिकिड़ो मैसेज थो पहुचे, पहिरियां दादा आउं ॾाढी बीमार आहियां, त मूंखे ख़बर त हुई त अदी बीमार आहे ऐं मूंखे मैसेज थो पहुचे, ख़बर न आहे शायदि फेसबुक जे मैसेंजर ते मूं वटि मैसेज पहुतो त अदा ॾाढी बीमार आहियां। मूं चयो अदी अलाह भलाई कंदो, ऐं अव्हां किथे आहियो? त मूंखे पाण ॿुधायो त आउं कराची आहियां ऐं उते जेको आहे सो इलाज वास्ते आई आहियां, पर मुंहिंजी कंडीशन ॾाढी ख़राबु आहे, मूं वटि किरायो कोन्हे, या से ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे। ए वक़्त जा हुकुमरान, अव्हां हिन दर्द खे सम्झो। हिकु अहिड़ी जीजा जंहिंजो हिकिड़ो किताब छपियल आहे ऐं जंहिंजा 4 किताब अणछपियल आहिनि, उहा कराची मां वेही, जंहिं वटि मुंहिंजो नंबर कोन्हे को, उहा कराची मां वेही जॾहिं चवे थी दादा आउं हैदराबाद त अचां पर मूं वटि किरायो न आहे, ऐं पोइ आउं उनखे किरायो मोकिलियां थो ऐं हू हैदराबाद पहुचे थी। ही एॾो दर्द भरियो दास्तान आहे जेको आउं बयानु न पियो करे सघां। मुंहिंजी कैफ़ियत अहिड़ी थी वई आहे। मजमूई तौर ते समूरी सिंधी क़ौम उहा हिकिड़ी बदतरीन हालत में जेका आहे उहा गुज़री रही आहे, पर असांजो अदीब जेको असांखे सञा ॾिए थो, जेको असांखे सम्झ ॾिए थो, उन वटि किरायो न आहे कराची खां हैदराबाद ते पहुचण जो, ऐं दावा था करियूं त असीं जमहूरियत पसंदि आहियूं, अवाम जी ख़िदमत कंदड़ आहियूं, ऐं पोइ उन ॾे किरायो थो मोकिलियां। जॾहिं उहो हैदराबाद पहुचे थी
त आगा हिन जी इसरा पंहिंजो इस्पताल जे हिकिड़े डॉक्टर खे अर्ज़ु थो करियां, पोइ हुते वेलफेयर में अॼु अमर जहिड़ी राइटर माकन शाह रिज़वी जी घरवारी उहा वेलफेयर जेका आहे उनजी प्राइवेट इस्पताल आहे तमामु महांगी आहे, उनजो हिकिड़ो वेलफेयर जो हिकिड़ो वार्ड आहे उन में दाख़िल थी थिए ऐं पोइ वरी हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं ते मैसेज थो अचे अदा बचनि जे खाध खुराक जे लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे को। केॾो शर्मनाक अलमियो आहे, केॾी शर्मनाक सूरत हाल आहे त असांजो अदीब, असां बि न्याणी ऐं असांजूं औरतूं जेके अदब जे मैदान में तमामु थोरियूं आहिनि, तमामु घटि आहिनि, न हुन जे बराबरि आहिनि, उहे हिमत करे जॾहिं अदब जे मैदान में अचनि थियूं ऐं लिखनि थियूं त असां हूअं त हुननि जी हिमत अफ़ज़ाई नथा करियूं, पर जॾहिं हू मरण कंधीअ पहुचनि थियूं, दिलि जो वाल बंदि हुजणु मौत जी कंधीअ ते हुजणु आहे ऐं कारी साई जो मरीज़ हुजणु मौत जी कंधीअ ते हुजणु आहे, उनखे दरबदर कयो थो वञे। उहा कल्चर डिपार्टमेंट जा पंध थी करे, उहा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी असांजो मानवारी जेका अॻूणी सेक्रेटरी साहिबा हुई, अलाए चेयरमैन हुई, जंहिं लतीफ़ साईं ते PhD कई आहे, उनखे आउं इंतिहाई इज़त कंदो आहियां, उनजी तमामु घणी इज़त डॉक्टर फहमीदा हुसैन जी इज़त कंदो आहियां, जंहिं लतीफ़ साईं ते PhD कई ऐं उनजी PhD जो उनवान हुयो त लतीफ़ साईं जी शाइरी में औरत जो किरदारु, ऐं उन 7 सूरमिन खे बुनियादु बनायो हुयो, पंहिंजे PhD जो बुनियादु बनायो हुयो। उन जीजा खे बि इहो ख़्यालु न आयो त अमर शाइर आहे ऐं शाइर जेके बि शाइर आहिनि उहे सभु लतीफ़ जा पोइ लॻ आहिनि। ऐं सम्झां थो त उहे सभु जा सभु लतीफ़ जी पोइ लॻी कंदड़ आहिनि। लतीफ़ खे जेकॾहिं सिंध मां असीं माइनस करे छॾियूं त सिंध किथे आहे? सिंध आहे ई कोन। सिंध लतीफ़ आहे, लतीफ़ सिंध आहे ऐं उन जा पोइ लॻ ऐं उन जा किरदार। ऐं त अदी अमर खे बि लतीफ़ साईं जो हिकिड़ो किरदारु थो सम्झां। तव्हां छा था सम्झो जेकॾहिं भिटाई साईं ज़िंदा हुजे हा ऐं अॼोके दौर में हुजे हा त छा सुर अमर ख़ुर्शीद शाह कोन लिखे हा? छा लतीफ़ साईं त अलाए छा छा लिखे हा। जेको सिंध सां हाञा था थियनि, सिंधी माण्हुनि सां हाञा था थियनि, उहे सभु जा सभु सुर अॼु सिरजी आहे लतीफ़ साईं। पर उन ते PhD कंदड़ असांजी जीजा जंहिंजो एतिराम कंदो आहियां, हुनखे नौकिरी मां कढी छॾियो। उनखां पोइ असांजी ॿी भेण शाइर आहे, निहायती इज़त सां इहो पंहिंजो मौक़ुफ़ रखंदुसि त उहा बि शाइर आहे। पाण बि रेडियो ते हुन कमु कयो आहे। असां नंढा हूंदा हुआसीं उनखे ॿुधंदा पिया अचूं। उन अदी खे बि इहो ख़्यालु न थियो त आउं हिकु शाइरा खे नौकिरी मां कढी पई छॾियां ऐं छा पघार हुयो। मूंखे मालूमात मूं जॾहिं वरिती हुते कंहिं दोस्त खां त हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जंहिं ते कमु करे रही हुते छा 15 खां 20 हज़ार 25 हज़ार पघार मिलंदी हूंदी। अमर ख़ुर्शीद शाह जे लाइ सिंध सरकार वटि 15 हज़ार न हुआ। या केॾी हैरानगी जी ॻाल्हि आहे। उनजे लाइ 20 हज़ार रुपए वारी का नौकिरी कोन्हे का, जेका हिकिड़े किताब जी ख़ालिक आहे जेको छपिजी वियो आहे। 4 किताब हुन जा छपजणा आहिनि। उनजे लाइ 20-25 हज़ार जो पघार वारी का नौकिरी मौजूदु कोन्हे का। त कंहिंखे तव्हां ॾियूं जेके समाज खे तब्दील करण जी दावा था कनि ऐं शाइरियूं बि कनि था, PhD बि कनि था। उहे ई जेकॾहिं असांजे आम माण्हू खे त छॾे ॾियो, पर हिकु शाइर आहे, हिकु लेखक आहे, लोक अदब जी हिकु पारखू पाण ज़िक्र जेको भेण कयो पिए त ॿकरियुनि खे वाड़ी चइबो आहे, घोड़नि खे तंबेलो चइबो आहे। इहो किथो ॿोली जी एॾी का ख़िदमत थी सघे थी छा? हाणे असां वटि इहे लफ़्ज़ कंहिं बि नौजवान खां तव्हां पुछो त बाबा तंबेलो छा खे चइबो आहे, त छा असांखे उहो नौजवान ॿुधाए सघंदो? बिल्कुलु बि कोन ॿुधाए सघंदो। हीउ जेको मॉडर्न दौरु आयो आहे उन में हू कोन ॿुधाए सघंदो। हाणे पंहिंजे माज़ीअ खे सहेड़ींदड़ हिकु न्याणी उहा सच पुछो त जॾहिं मैसेज थी करे त अदा अॼु मुंहिंजे बचनि जे खाध खुराक जे लाइ कुझु बि न आहे ऐं मूं वटि कराची खां हैदराबाद पहुचण जो किरायो न आहे, त इहा FIR कंहिं ते दाख़िल करायूं? कंहिं ते इहो केस दाख़िल कराइजे? ज़ाहिर आहे वक़्त जे हुक्मराननि ते इहो फरियाद दाख़िल थो थिए। ऐं मूंखे त हैरानगी इहा आहे, मूंखे अजब असगर साईं इहो आहे त साईं सरदार शाह जहिड़ो महबूब माण्हू जेको जंहिं वॾो कमु बि कयो आहे, उन खां अदी अमर ख़ुर्शीद शाह कीअं नज़र अंदाज़ थी आहे? कीअं उन खां उहा नज़र अंदाज़ थी वई आहे? कल्चर डिपार्टमेंट जंहिंजो कमु ई आहे
सकाफ़त खे प्रोजेक्ट करणु ऐं उन सां गॾोगॾु असांजे अदीब ऐं साञावंद ऐं इहो अलमियो आहे वॾो त असांजो अदीब वीचारो हिकिड़ो त मुफ़्त में लिखंदो रहियो आहे ऐं उन खां पोइ जिन जिन इदारनि में हुन कमु कयो आहे उन्हनि इदारनि उन्हनि खे एतिरो कोन ॾिनो आहे जो हू सुभाणे जे लाइ कुझु जोड़े सघनि ऐं ज़ाहिर आहे सरकारी नौकिरी त हुजे कोन थी इन्हनि इदारनि में रेडियो ते या टेलीविज़न ते या अख़बारुनि में का सरकारी नौकिरी त हुजे कोन थी जो असांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी सघे असांजो सुभाणे महफ़ूज़ थी सघे उहे जॾहिं चाहिनि रुॻो हिकिड़े जुमिले सां इहो चई छॾींदा आहिनि त यू आर नो मोर तव्हां हलिया वञो ऐं तव्हां बसि तव्हांखे असां कढी छॾियो। हाणे उते अदीब वीचारो छा करे उते अदीब पंहिंजो सर्वाइवल जे उहा जंग कीअं विड़े इहो सॼे जो सॼो अलमियो जेको असांजे समाज अंदरि मौजूदु आहे उन जा तमामु ख़तरनाक नतीजा निकिता आहिनि जीअं त असांजो अदीब बहराननि जे वर चढ़ियल आहे जीअं त असांजो अदीब डिप्रेशन जो शिकार आहे। हाणे अदी अमर तव्हां छा था सम्झो जंहिंजे दिलि जो वाल बंदि हुजे असगर साईं ऐं जंहिंखे कारी साई हिकिड़ो दफ़ो थी आहे उनजो इलाजु थियो आहे उनखे वरी बार बार टेस्टूं कराइणियूं हुजनि उहा कहिड़ी शाइरी सिरजंदी उहा पंहिंजी कहिड़ी तख़लीक़ ॾेई सघंदी उहा त पंहिंजे ज़िंदगीअ पंहिंजे ॿिनि बचनि जे लाइ परेशान हूंदी त मुंहिंजे बचनि हिकिड़ो 17 सालनि जो आहे ॿियो उनखां बि नंढो आहे उन्हनि बचनि जो छा थींदो। साईं माकन शाह बि हाणे पंहिंजो उहो ज़मानो जेको हुनजो उरूज वारो ज़मानो हुयो उहो हाणे ज़मानो गुज़री चुको साईं जे लाइ ऐं साईं सां बि अलमियो इहो आहे असां इनफरादियत जो शिकार थी विया आहियूं रिश्ता असांजा मरी चुका आहिनि रिश्ता असांजा ख़तम थी चुका आहिनि। साईं जी ॿी बि शादी थियल आहे उहो औलाद ॾाढो उहो पंहिंजे रोज़गार सां आहे पर उहे बि कोन था शायदि एतिरी मदद कनि साईं जी जो साईं ख़ुदि बीमार आहे साईं माकन शाह बीमार आहे जंहिं असांखे गीत ॾिना जंहिं असांखे कलाम ॾिना जंहिं असांखे कॉलम ॾिना जंहिं असांखे साञा ॾिनी जंहिं असांखे सम्झ ॾिनी उहो बि बीमार आहे त उनजी ॿी घरवारी बि बीमार आहे पर असांखे को रहम नथो पवे। सच पुछो त जेकॾहिं असां सोचूं त रोज़ाना सिंध सरकार जे पेट्रोल जो पए थो हिकिड़े ॾींहं जो छा हिकिड़े कलाक जो जेकॾहिं वज़ीरनि जो पेट्रोल बि जेकॾहिं हू ॾियनि ऐं उन जा पैसा जेकॾहिं ॾियनि त अधी जो इलाज बि थी सघे थो ऐं अधी जा सभु मसइला हल थी सघनि था पर बेहसी बेरहमी लातलकी रिश्तनि में भंजड्राह ऐं इन क़िस्म जी समूरी सूरत हाल जेका आहे उन इन जॻह ते पहुचायो आहे जो हिकु न्याणी उहा कराची खां इहो थी मैसेज करे अदा मूं वटि किरायो न आहे हैदराबाद पहुचण जो ऐं इस्पताल मां वार्ड जी आम जनरल वार्ड में दाख़िल थी थिए ऐं उतां खां हू जेको आहे सो मैसेज थी करे अदा मुंहिंजे बचनि जी खाद खुराक जो कुझु बि कोन्हे को पोइ मूं इहा पोस्ट रखी ज़ाहिर आहे ऐं को एॾो मालदार माण्हू कोन आहियां ऐं हिकिड़ो लोअर मिडिल क्लास जो माण्हू आहियां नंढड़ी नौकिरी कंदो आहियां टीवी ते कमु कंदो आहियां उते 2 रुपया मिलंदा आहिनि ऐं पाण त कुझु न पियो करे सघां मूंखे मजबूरनि मूं न पियो चाहियो त पोस्ट रखां छाकाणि त माण्हू जो हिकिड़ो ऑनर आहे माण्हू जी हिकिड़ी इज़त ऐं रेस्पेक्ट आहे पर आख़िर कजे बि छा हा जॾहिं कंहिंजा बच्चा बुख ते वेठा हुजनि असगर साईं ऐं उहा न्याणी जीजा उहा मैसेज करे अदा मुंहिंजा बच्चा अॼु बुख ते वेठा आहिनि त पोइ माण्हू खे आख़िर छा करणु घुरिजे ऐं पोइ मूं उहा पोस्ट रखी सिंध जे उन्हनि बाज़मीर बाग़ैरत ऐं साञावंद माण्हू साञा रुॻो उन्हनि जी न आहे ऐं साञा उनखे न चवंदो आहियां जेके किताब लिखियो वेठा आहिनि ऐं उन्हनि खे साञावंद सम्झां थो जेके पंहिंजनि साञावंदनि जी सार लहनि था ऐं हिकु माली जॾहिं इहो मूं ॾे रसीद मोकिली अदी ॾे 200 रुपया मोकिले त साईं मुंहिंजी हैसियत एतिरी आहे माली आहे मुंहिंजो पघार तमामु थोरो आहे पर आउं ही बर्दाश्त नथो करे सघां जेका तकलीफ़ तव्हां बयानु कई आहे उन मोकिलियो तॾहिं मूं सम्झो त मुंहिंजे सिंध जो जेको ज़मीर आहे ऐं मुंहिंजे सिंध जो जेको ज़िंदह रूह आहे ऐं मुंहिंजे सिंध जी जेका हक़ीक़ी साञा आहे उहा फना न आहे थी उहा मुई न आहे। ऐं मूंखे हिकु माण्हू कॉल करे चयो ऐं अदी खे प्राइवेट नौकिरी बि वठी ॾिनसि ऐं उन इहा पक ॾिनी त अदी जी सीवी मोकिलियो त अदी खे कंहिं रोज़गार सां लॻाया तंहिं करे असांजो समाज त असांजे पंहिंजे अदीब जी इज़त बि करे थो उनखे संभाले थो पर छा इहा समाज जी ज़िमेवारी आहे या सरकार जी ज़िमेवारी आहे। असीं जॾहिं वोट ते ठपो हणी अव्हांखे हुकूमत ॾियूं था त दरअसल असां पंहिंजी ज़िंदगी जा सभई मामला अव्हां जे हवाले करियूं था ऐं अव्हां खां इहा तक़ाज़ा करियूं था त असांजी तइलीम असांजी खुराक असांजे घर असांजो रोज़गार असांजी सिहत जंहिंजो पाकिस्तान जे आइन में ज़मानत ॾिनल आहे उहा असांखे मुहैया करे ॾियो
ऐं असांखे रोज़गार जा ज़रिया असांखे मुहैया करे ॾियो त जीअं असां पंहिंजी महिनत अव्हां जे हवाले करे उन जो मुआवज़ो वठी असां पंहिंजी बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं। हाणे जेका न्याणी कराची खां हैदराबाद नथी अची सघे, जंहिंजो मुड़ुसु बीमार आहे, उहो बि इंतिहाई संगीन हालतुनि मां गुज़रे थो। पाण हिकिड़ो कमेंट कयूं मुंहिंजी पोस्ट ते त मुंहिंजी हिकु न्याणी आहे जेका 15,000 रुपया मोकिलींदी आहे, जॾहिं त घर जी मसवाड़ 17,000 रुपया आहे। हाणे मूंखे ॿुधायो त 15,000 रुपया ही मसवाड़ ॾियनि या पंहिंजे घर जी जेका असां 3 वक़्तनि जी मानी खाई सघनि या पंहिंजे घर जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघनि या इलाज कराए सघाए साईं माकन शाह पंहिंजी घरवारी जो 15,000 रुपया 17,000 रुपया त हुनखे मसवाड़ जा ॾियणा आहिनि। ऐं ॿियो को ज़रियो बि कोन्हे, ज़मीन कोन्हे, का बैंक बैलेंस कोन्हे, कुझु बि कोन्हे को। रेडियो ते कमु कयूं, कालम लिखियूं, मज़मून लिखियूं, शाइरियूं कयूं ऐं पंहिंजी क़ौम असांखे छा मिलणो आहे, छा मिलियो साईं माकन शाह खे, छा मिलियो? अॼु हू कसम परस्ती वारी हालत में आहिनि, अॼु इंतिहाई अज़ियतनाक हालत में आहिनि। ऐं सच पुछो तव्हां अलाए छा छा ॻाल्हाइण तूं घुरां, पर मुंहिंजो अंदरि सॼो इन मामले ते जुड़ियल आहे। ऐं असांजा खोड़ सारा अदीब ईअं लातालुकी जे वर चढ़ी हिन दुनिया मां हलिया विया आहिनि ऐं उहे वीचारा ही दुनिया छॾे चुका आहिनि। छा असां सभई, असां जेके बि माण्हू आहियूं, जेको बि अंदर में थोरो बि ज़मीर रखूं था, थोरो बि असां होश ऐं हवास रखूं था, साञा रखूं था, छा असीं अदी अमर ख़ुर्शीद खे ईअं ई मरण ॾियूं त हूअ उन केॾी महिल बि हुनजे दिलि जो मसइलो थिए ऐं उहो असां खां हली वञे, जंहिं असांखे हेॾो इल्मु ऐं अदब ॾिनो आहे, हेॾी शाइरी ॾिनी आहे, छा असां हुनखे ईअं करणु ॾियूं? बिल्कुलु बि न। ऐं सम्झां थो सिंधी क़ौम ईअं करणु कोन ॾींदी। पर ऐं असगर साईं, हिन तव्हांजी फोरम तां, तव्हांजी हिन प्लेटफॉर्म जे थ्रू अव्हां चओ था त साईं सरदार शाह जो सेक्रेटरी बि प्रोग्राम ॾिसी रहियो आहे कि भला असांजे लाइ साईं सरदार शाह त महबूब आहे, पर अव्हां बि असांजे लाइ वॾा आहियो। ऐं सची बची अपीलूं कोन कंदो आहियां सरकार खे, सच पुछो कॾहिं ऐं सरकार वटि कंहिं बि कम जे लाइ कोन वियो आहियां, पर अॼु आऊं साईं सरदार शाह खे हथ ॿधी इहो निमाणो अर्ज़ु थो कयां, साईं तव्हां अमर ख़ुर्शीद शाह खे आगा खान इस्पताल में दाख़िल कराए ऐं हुनजो इलाज करायो ऐं हुनखे हिकिड़ी तव्हां नौकिरी ॾियो जेका हू डिज़र्व थी करे, जेका हू जंहिंजे हू अहल आहे। तव्हां हुनखे इल्मु अदब जी का नौकिरी ॾियो। तव्हां मिनिस्टर आहियो, तव्हांजे हथ में नौकिरी, तव्हांखे जस्ट रुॻो हिकिड़ो नंढिड़ो ऑर्डर करिणो आहे ऐं हुनखे नौकिरी मिली वेंदी ऐं उनजो नतीजो इहो निकिरंदो त हू पंहिंजो इलाज बि कराए सघंदी, पंहिंजनि बचनि जी तइलीम जो बंदोबस्तु करे सघंदी, पंहिंजे घर जा जेके ॿिया मामला आहिनि उहे सभु हल करे सघंदी। तंहिं करे आऊं साईं सरदार शाह खे निहायती हथ ॿधी इंतिहाई इज़त सां ऐं इंतिहाई मोहतरम अंदाज़ में इहा अपील थो करियां त कि भला तव्हां अमर ख़ुर्शीद शाह जी ज़िंदगी बचायो। अव्हां उनजी ज़िंदगी बचाई, ॼण उनजे बचनि जी ज़िंदगी बचाई ऐं उनजा 2 पुटड़ा आहिनि जिन जे उमेदुनि ते हू जीए थी। अमर ख़ुर्शीद शाह इहो उमेदूं ॾिठियूं हूंदियूं त मुंहिंजो पुट इंजीनियर थियनि, मुंहिंजा पुट डॉक्टर थियनि, मुंहिंजा पुट किथे किथे पहुचनि, पर जा न्याणी कराची खां हैदराबाद जो किरायो नथी अफोर्ड करे सघे त उहा पंहिंजे 2 ॿारनि खे कीअं पढ़ाए सघंदी, उहे डॉक्टर कीअं थी सघंदा? तंहिं करे ॻाल्हि रुॻो अदी अमर जी न आहे, पर उनजे बचनि जी बि आहे, उनजे घर वारे जी बि आहे। तंहिं करे आउं अपील थो करियां ऐं ॾाढो ॻाल्हाए सघिजे थो हिन मौज़ू ते, पर ॿिया दोस्त बि ॻाल्हाईंदा। ऐं अपील थो करियां सिंध सरकार खे कि भला साईं मुराद अली शाह साहब खे अपील थो करियां ऐं साईं सरदार शाह खे अपील थो करियां ऐं सेक्रेटरी कल्चर खे अपील थो करियां ऐं DG कल्चर खे साईं कनासरो साहब आहे शायदि, उनखे अपील थो करियां त ख़ुदा जे वास्ते अव्हां हिन न्याणी जी सार लहो, पहिरियां त हिन जी नौकिरी बहाल कयो, उनखां पोइ हिनखे आगा खान इस्पताल में दाख़िल कराए ऐं हिन जो इलाज करायो। जेकॾहिं अव्हां ईअं न कयो त असीं सिंधी माण्हू पंहिंजे हवाले सां इहा ॻाल्हि करियां थो त झोली खणी बाक़ाइदे निकिरी पवंदुसि। मूं रुॻो पोस्ट रखी आहे फेसबुक ते, पर पोइ आउं बाज़ारुनि में निकिरी पवंदुसि त मूंखे ख़ुदा जे वास्ते पंहिंजी जी जान बचाइण जे लाइ अव्हां मूंखे चंदो ॾियो, अव्हां मूंखे ख़ैरात ॾियो ऐं पिनंदुसि। पर जीजा तव्हांखे बिल्कुलु परेशान थिय, ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे, तव्हांखे परेशान थियण जी बिल्कुलु ज़रूरत कोन्हे का। तव्हांजे लाइ ख़ैरात घुरबी, तव्हांजे लाइ झोली झले बाज़ारुनि में लही पइबो ऐं तव्हांजी मदद कबी, इनशाअल्लाह अलाह भलाई कंदो। जी साईं। वॾी महिरबानी। गुलाम रसूल चांदनी साहब, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो मां ताईं? जी हा, बिल्कुलु आवाज़ तव्हांजो बहितरीन पियो अचे। महिरबानी। आख़िर में इहो ज़रूरु ॿुधाइजो त पहिरीं त अदी जी जेका पघार हुई उहा हुई तक़रीबन 8,000 पघार हुई। अने कुझु ॻाल्हाईंदो जी
हिकिड़ो सेकंड अभी अवां सां ॻाल्हाईंदी, हिकिड़ो सेकंड मौजूदु रहिजो प्लीज़। जी जी हाँ जी हाँ। हेलो अदा, अस्सलाम वालेकुम। अदी अदी जी, वालेकुम सलाम भेण, वालेकुम अस्सलाम सलाम। वालेकुम अदा। वालेकुम हाँ सलाम भेण, वालेकुम अदा, सलाम। मूं चयो त असांजी पघार 8,000 हुई, उन खां पोइ मुंहिंजो किताब को छपियल कोन हुयो, जंहिं औरत तव्हां चओ पिया त सूरमीन ते जेको आहे सो PhD कई आहे, ऐं उन वटि अध में छपियल किताब खणी वियसि। मूं चयो त मुंहिंजो ज़िक्र इंसाइक्लोपीडिया में छपियो, त हुन मूं चयो त डॉक्टर रुखसाना प्रीत जो ज़िक्र बि आहे, त हुन चयो उनजो स्टैंडर्ड बि आहे ऐं उनजो किताब बि छपियल आहे। तव्हांजो किताब बि छपियल कोन्हे ऐं तव्हांजो उन जेको आहे स्टैंडर्ड जा माण्हू न आहियो, इन करे आउं नथी इंसाइक्लोपीडिया में तव्हांजो तारीफ़ नथी हलाए सघां। त मूंखे ॿाहिरि निकिरी खिल आई, त मूं चयो शाह अब्दुल लतीफ़ पंध हलंदा हुया ऐं उनजी शाइरी कॾहिं छपी हुई, केतिरे अरसे खां पोइ। उन जवाब ते मूंखे ॾाढी खिल आई ऐं पोइ मां वापसि हली आयसि। त छा अहिड़नि माण्हुनि खे कहिड़ी लिस्ट में रखिजे? जी अदी, तव्हां ॻाल्हि ॾाढी अहम कई आहे। अदी अमर, तव्हां ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त कई आहे। दरअसल स्टैंडर्ड गुलाम के रसूल, जो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, वालेकुम वालेकुम सलाम साईं मां क़िबला, वालेकुम हमदर्दी सलाम। जे लाइ आऊं तव्हांजो थोराइतो आहियां। मूंखे यादि आहे अॻु में मां तव्हां ख़ातिर हिकिड़ो भेरो इहो हिननि सकाफ़त खाते वारनि सां पुछियो हो, तॾहिं अकबर लगारी, उहो मुंहिंजो क्लोज़ दोस्त बि रहियो हो मुख़्तियार कारी जे दौर खां वठी। पर उन ई जी अकबर लगारी तव्हांखे जेके कागज़ मोकिलिया हुआ, उहे कागज़नि में मूं लिखियो त असां 18 लख खां वधीक माकन शाह खे ॾेई चुका आहियूं। हालांकि अहिड़ी जी का बि ॻाल्हि कान्हे। मुंहिंजो वज़ीफ़ो जेको हो उहो 6,000 खां शुरू थियो, उहो कयो हो शबीर कायमी, उहो जी हिननि मां कंहिं कोन कयो। उहो जी उतां खां शुरू थियो, पोइ 12,000 ताईं आयो। पोइ अदी ससुई पली जो मुंहिंजी मदद कई हुई। ससुई पली जो मुंहिंजो इलाज करायो, आउं बची पियो हुउसि। बहरहाल चवण जो मतिलबु हिन वक़्तु आउं बीमार आहियां। ऐं जी सॼी सिंध खे, हीउ मुंहिंजो थाराइड आहे, हीउ सॼी सिंध ॾिसे ऐं ॿुधे। जंहिं आवाज़ खे सॼी सिंध वाखाणींदी रही, जंहिं आवाज़ 35 साल रेडियो पाकिस्तान हैदराबाद खे हिकिड़े वॾे राइटर वॾे फ़ख्र सां चयो हो त मूंखे रेडियो ते 40 साल थिया आहिनि ऐं मूं 40 ड्रामा रेडियो खे ॾिना आहिनि। मूं हुनखे हिकिड़ो अर्ज़ु कयो हो, मुंहिंजो क़िबला मूंखे अञा ताईं सिर्फ़ु 12 साल थिया आहिनि ऐं मूं हेसि ताईं 44 ड्रामा रेडियो पाकिस्तान खे ॾिना आहिनि। उन हा खां पोइ मूं बिल्कुलु 200 खां मथे ड्रामा लिखिया आहिनि। उन खां पोइ मुंहिंजा 3 किताब छपियल आहिनि, कहाणियुनि जा किताब 2, ऐं उन खां पोइ हाणे मूं आवाज़ नगर में 31 साल मूं पूरी सचाई सां लिखियो आहे। मूं हुन में कंहिं क़िस्म जी रियाकारी न कई, न कंहिंजी ख़ुशामद कई आहे। मूं जेके ॾिठो, मूं ॿुधो, उहो मूं लिखियो आहे। इहो हिकिड़ो लेखक जो कमु आहे। सरदार शाह मुंहिंजो जी हा दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो बिरादरी आहे। ईअं सम्झो सैयद आहे त मुंहिंजो भाउ आहे, ऐं उन सां गॾु मुंहिंजी उन सां न्याज़मती रही आहे। आउं नसीर मिर्ज़ा जो थोराइतो, ऐं न्याज़ पवार जो थोराइतो, ऐं हमीद सिद्धी जो थोराइतो, ऐं मुस्तफ़ा कुरैशी जो थोराइतो, ऐं सभिनी दोस्तनि जो, बल्कि सॼी सिंध जो थोराइतो। ऐं लतीफ़ जो मुरीद आहियां। मुंहिंजी घरवारी मुर्शिद लतीफ़ जी मुरीदाणी आहे। असीं सिर्फ़ु अव्हांखे हिकिड़ो नंढो अर्ज़ु कयां, तव्हां थोरी ॻाल्हि कई त असां बेस थी विया आहियूं। बेस असांखे कयो वियो आहे। ऐं हिकिड़ो अर्ज़ु करियां, असांजा हींअर चंद ॾोकड़नि ते अदीब विकामी था वञनि, शाइर विकामी था वञनि, उहे विकामण वारो असां पिढ़ी मां निकिरी विया आहियूं। असां जी उन हा पीढ़ी जी में हा कोन शामिल आहियूं। ऐं हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु इहो बि कंदो हलां ग़ुलाम रसूल ख़ान, त सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं फ़हमीदा हुसैन 7 सूरमियूं लिखियूं आहिनि, त हिन बंदे गंदे 7 सूर मां मर्द किरदार कढिया वेठा ई आहे। वाह 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 मर्द किरदार जिन ते अॼु ॾींहं ते कलम कंहिं कोन कयो। जी मूं 7 सूर मां पेश कया ऐं सिंध वारनि खे ॿुधायो त और रुॻो औरतुनि लाइ न, बेटा मर्दनि खे बि ॻायो आहे। जी केरु हो लाखो फुलाणी, केरु हो बरवो सिंधी, केरु हो बटामाणी पुनरो। आऊं तव्हांखे छा अर्ज़ु करियां, कमु थींदो आहे, कमु थींदो आहे, ऐं उन में इश्क हूंदो आहे। मूं जेकॾहिं जी ही शादी कई, अॼु आउं एॾो मजबूर आहियां, तव्हां यकीन करियो, आउं हिन वक़्तु मजबूर आहियां। मुंहिंजी घरवारी जेको आहे उहा इलाज लाइ वेलफेयर में छो वञे।
एतिरो हिकिड़ी राति में 50 मिंट जो ड्रामो लिखण वारो माण्हू अॼु मूंखां 2 पन्ना 2 पेज नथा लिखजनि, मुंहिंजा हथ ॾकनि था। हुनजो वज़न वञी 32 किलो रहियो आहे। मुंहिंजो जेको वज़न आहे उहो 70 किलो मञा हींअर जेको आहे सो 42 किलो बीठो आहे। ऐं मजबूर आहियां इन करे आऊं पंहिंजी न्याणी सदफ शाह जो बि थोराइतो आहियां, जंहिं मूंखे हिन जेब ख़र्च लाइ पंहिंजे हिन घर जो मसवाड़ ऐं मूंखे इहो 15,000 रुपया जेब ख़र्च ॾींदी आहे। अलाह उनखे ख़ुशि रखे, मुंहिंजे सभिनी बचनि खे ख़ुशि रखे, हुननि खे बि हिननि खे बि। ऐं कंहिंजो इहा सिधी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो हक़ थिए थो गवर्नमेंट ऑफ सिंध ते। हीअ सिंध मुंहिंजी आहे, कंहिंजे पीउ जी वरितल कोन्हे। अॼु उनखे विराइण जूं ॻाल्हियूं अॼु उहे टके जा ख़सीस माण्हू छो ॻाल्हियूं कनि विराइण जूं? जेकॾहिं हू लतीफ़ खे पढ़नि त दुरिया ई धारिया मिट मुंहिंजा न हुआ। ज़बरदस्त, तमामु बहितरीन। जी गुलाम रसूल चांडो साहब, हाणे अमी जी साईं, जी असगर साईं। जी सर, महिरबानी गुलाम साहब, पी अदी जी ऐं साईं माकन शाह रिजू साहब जी इन हवाले सां अमी छा चवणु चाहींदो? जी साईं, मां इहो अर्ज़ु कयां त अदी जी त शाइरी अदी थोरी पढ़ी, उन मां ई तव्हां अंदाज़ो कयो त हू ख़्याल जी केॾी उत्तम दर्जे ते बीठल आहे। शाइरी जो जेको बुनियादी उसूल आहे उहो आहे ख़्याल। जॾहिं असीं लतीफ़ साईं खे बि पढ़ूं था ऐं अॼोकी जेको शाइरनि जी टेक्निक जा जेके मामला आहिनि, बहर वज़न काफ़ियो रदीफ़, त किथे किथे वाइन में उते बि खोट आहे, पर ख़्याल जी बुलंदी ते मुर्शिद हादी लतीफ़ उन जॻह ते बीठल आहे जो अॼु ताईं उन जहिड़ो को शाइर पैदा कोन थियो आहे, उन जहिड़ो को मुफ़क्किर पैदा कोन थी सघियो आहे। अॼु ताईं उन ते PhDयूं थियनि पियूं, पर उनखे केरु रसी न सघियो आहे। साॻी ॻाल्हि साईं माकन शाह जी जेको हुननि लिखियो आहे, जेको हुननि पोरियो कयो आहे, या अदी अमर जेको पोरियो कयो आहे, इहे घटि मां घटि असां खां एतिरो लहणनि था त असां इन्हनि जे इलाज जो बंदोबस्तु कयूं, इन्हनि जे बचनि जी तइलीम जो बंदोबस्तु कयूं, ऐं इन्हनि खे असीं अहिड़ो रोज़गार ॾियूं जो हू 3 वक़्तनि जी मानी खाई सघनि। ऐं इहो सॼे जो सॼो रियासत जी ज़िमेवारी आहे, हुकूमत जी ज़िमेवारी आहे। ऐं आउं साईं माकन शाह खे इहो सलाम थो पेश कयां, जिन हेॾे पीड़ा वारी हालति में बि पंहिंजे धरतीअ सां इश्क जो इज़हार कयो ऐं चयो त जेके सिंध विराइण वारा जेके चवनि था सिंध असीं विराईंदासीं, उन्हनि जे पीउ खे बि ताक़त न आहे जो हू सिंध विराए सघनि। ऐं चवां थो त कंहिंजे पीउ खे बि ताक़त न आहे जो हू सिंध खे विराए सघनि। छा साईं माकन शाह खे इहा ख़बर आहे, जंहिं लतीफ़ साईं जा 7 सूर्य पंहिंजो उहे ज़ाहिर कया, उनखे ख़बर न आहे त सामूंडी किथे लिखियो वियो हुयो? सुर सामूंडी, सुर सरीरा किथे लिखियो वियो हुयो? ससुई जा 5 सुर लतीफ़ साईं किथे लिखिया हुआ? माई मोखी जो ज़िक्र जेको आहे सो लतीफ़ साईं किथे कयो हुयो? इहा सभिनी खे ख़बर आहे। छा असीं लतीफ़ साईं जे सुर सामूंडी खे विरहाइण ॾींदासीं? छा असीं मोरड़ मीरबर जे सुर खे असीं विरहाइण ॾींदासीं? छा असीं मोखीअ जे मागनि खे विरहाइण ॾींदासीं? छा असीं बंबोर जेको कराची सां गॾो गॾु आहे, घारे खां परियां आहे, परियां कराची थी शुरू थिए, छा असीं उनखे विरहाइण ॾींदासीं? कतई न। असांजा बीमार अदीब बि जॾहिं पंहिंजे सिंध सां इश्क जी आख़िरी इंतिहा ते बीठल आहिनि त हीअ 7 करोड़ सिंधी क़ौम आहे जेका कॾहिं बि विरहाइण कोन ॾींदी। हिकु तरफ़ उन जा जज़्बा इहे आहिनि, ॿिए तरफ़ असांजी सरकार, असांजी ई हुकूमत, असांजा ई हुकुमरान उहे उन्हनि खे नज़रअंदाज़ करे छॾनि था ऐं मयार तय कनि था। केरु मयार तय कंदो? छा मयार तय करणा आहिनि कंहिं अदीब खे, कंहिं PhD स्कॉलर खे मयार तय करणा आहिनि? मयार हमेशह समाज तय कंदो आहे। माण्हुनि त भिटाई खे बि कोन बख़्श कयो, पंहिंजी हयाती में बि बख़्श कोन कयूंसि, त उन खां पोइ अॼु ताईं उनखे बख़्श नथा कनि। अॼु ताईं उनजे कलाम में हेरा फेरियूं कंदा था रहनि। अॼु ताईं उनखे को मुलो करे पेश थो करे, को कहिड़े नमूने सां पेश थो करे। पोइ छा भिटाई जो मयार को तय करे सघियो आहे? छा हुनजो मयार आफ़ाक़ी आहे, हुनजो मयार क़ौमी आहे, हुनजो मयार आलमी आहे, जंहिं ते सभ जा सभु मुतफ़िक़ आहिनि। ऐं इहो तय आहे त भिटाई असांजे फ़िक्र जो बुनियादी महवर आहे, बुनियादी मर्कज़ आहे। ऐं उन भिटाई जा 7 सूर्य ॻोल्हींदड़ माण्हू उहो गले जी बीमारी जो शिकार आहे। उहो उनजे गुर्दनि जा इशूज़ आहिनि। उनजी घरवारी वीचारी जेका वेही बि नथी सघे, प्रोग्राम में वरी लेटी पई आहे, उहा वेही बि नथी सघे। जंहिं किताब लिखिया आहिनि, छा उहा एतिरो नथा लहणनि त असीं उनजो इलाजु करायूं? यार आऊं त पंहिंजी असगर साईं
इहो ऐलान करे चुको आहियां त जेकॾहिं सरकार वार न कई त ग़ुलाम रसूल फ़क़ीर लतीफ़ साईं जो फ़क़ीर उहो झोली खणंदो बाज़ारुनि में लहंदो ऐं पिनंदो ऐं पंहिंजनि अदीबनि जे लाइ उहो सभु कुझु कंदो जेको हुनखे करिणो आहे उहो सभु कुझु कंदो सरकार करे या न करे पर आऊं जेसिताईं मुंहिंजी सिसीअ में साह आहे ज़िंदगीनि ते भरवसा जहिड़ो रहियुसि अदा गुलाम रसूल तव्हांजा लख लख थोरा। ऐं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कंदो हलां, ऐं सिराज साहब जे करे अदी फमीदा जी इज़त कंदो रहियो आहियां ऐं उन 8,000 रुपया पगार ते मुंहिंजी घरवारी उते हुई ऐं उन खां पोइ उनखे कढियो उनखे आउं हली वियुसि उन वटि हली वियुसि उनखे मरियम मजीदी चयो, उनखे नसीर मिर्ज़ा चयो, उनखे कलंदर शाह चयो। उन चयो त आउं अमर खुर्शीद जा के कोन रखंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, छो बाबा मुंहिंजो ॾोहो ॿुधा की ॾोहो कोन्हे, ठगी ॿुधो अॼु जी ताईं मूं वटि कागज़ पियो आहे, मौजूदु आहे। 28 जून 2013 ते हिननि जेको आहे सो हिकिड़ो ऑफिस ऑर्डर कढियो। ऑफिस ऑर्डर में लिखियलु हो त पहिरीं जीत पंहिंजो इंसाइक्लोपीडिया जो मुद्दो ख़तम थी वियो आहे, इन करे सभिनी 30 माण्हुनि खे असीं रवानो था करियूं, उन्हनि जी नौकरी कान्हे। पछाड़ी जो 19 माण्हू वापसि घुराए 1 जुलाई ॿधी विच में छंछर आचर मोकल हुई, उन्हनि उहे रखाया, उहे माई रखाया फमीदा। एतिरी अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मूंसां ॻाल्हाए सिंधी ॿोली ते, आउं थो ॻाल्हायांसि। मूं जेॾी महिल चयोमांसि, मूं चयो आउं हिते लिखां त मूंखे अखर इहे ॻाल्हाई तव्हां थोरो अहिड़ो लिखो जेको असीं पढ़ी सघूं, माना अंग्रेज़ी उन में विझां, उन में उर्दू विझां, उन में आउं फारसी विझां, तॾहिं हू पढ़े। ईअं कोन्हे गुलाम रसूल। असुल में छा हो त अदी ससुई पली जो महिरबानी थी, उनखे जेको आहे सो हिकिड़ी रिटायर कामोरी खे उन्हनि विहारियो। अच्छा, उन खां पोइ सरफराज़ राजड़ खे मूं चयो, ऐं उन वटि हली वियुसि हिकिड़ो दफ़ो न 10 दफ़ा। ऐं गफ़ूर वटि हली वियुसि, मेमण वटि। गफ़ूर मेमण वाइदो कयो त आउं तव्हांजी घरवारी खे वापसि नौकरी ॾियां थो। अदी शबनम गुल मुंहिंजी भेण आहे, न्याणी आहे, मुंहिंजी कोलीग रही आहे रेडियो पाकिस्तान ते, ऐं उनखे हैफ़ आहे जेकॾहिं हू मुंहिंजी घरवारी खे ईअं बार बार घुराए वारे छॾे। इहो ऑर्डर हुन त कोन कयो, हुनमें हुनखे अख़्तियार न हो, अख़्तियार त चेयरमैन खे हो। अकबर लिगारी दोस्त हो मुंहिंजो, प्यारे में प्यारो दोस्त, महबूब दोस्त, जंहिंसां रातियुनि जूं रातियूं असां कचहरियूं, असां गॾु घुमण फिरण। उहो उन ई माण्हू पछाड़ी जो जेको आहे लिखियो मूंखे पंहिंजो ऐं अमर खुर्शीद जा के त तव्हां मतिलब परस्त आहियो, ऐं ॿई जेको आहे तासबी आहियो। ईअं मैसेज, उहो मैसेज पिया आहिनि असां वटि। नौकरी घुरी तॾहिं इहे ॻाल्हियूं कोन। जी अदा, मुंहिंजो घर वारो बिल्कुलु जिगर जी बीमारीअ में प्री कोमा में हो, त मूं चयो त मुंहिंजो गफ़ूर साहब जिन ऑर्डर करे छॾियो आहे, मूंखे तव्हां जेको आहे सेक्रेटरी साहब तव्हांजे जेकॾहिं कॉल कयो त मुंहिंजो ऑर्डर थी वञे। त हुन चयो माकन छा कयो ई छा आहे, तव्हांखे हरू भरू जो तअसुब थींदो आहे, ॿियनि खे ॿियो केरु असां विहारींदा आहियूं त तव्हांखे तअसुब थींदो आहे। पोइ मां हुनखे जेको सो चई छॾियो, मुंहिंजो बाबा ठीकु आहे, ख़ैरु आहे, त असांखे तअसुब आहे न, त वक़्तु तव्हांखे ॿुधाए छॾींदो त असां तअसुब में पिया ॻाल्हायूं या मजबूरी में पिया ॻाल्हायूं। इहा कंडीशन आहे असांजे कामोरा शाही जी। जी गुलाम रसूल साहब। साईं मां इहो साईं माकन शाह जेको चयो या जेको जीजा फरमायो, मूंखे ख़बर आहे असांजे सिंध जे ख़ातन जी, सिंध सभिनी खे आउं ॼाणा थो त उहे समाज खे तब्दील करण जे लाइ कहिड़ी दावा कंदा आहिनि ऐं अमली तौर ते हू छा कंदा आहिनि, ऐं सभु ॼाणा थो। ऐं सिंध जो बाशिंदो आहियां, सिंध धरती जो पुटु आहियां, मूंखे ख़बर आहे इन सभिनी जी। ऐं हिन तव्हांजे प्रोग्राम जे मार्फत जेके जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि, जेके दोस्त ॾिसंदा, उन्हनि खे हथ ॿधी टिमंदड़ नेणनि सां इहा अपील थो करियां त ख़ुदा जे वास्ते अदी अमर, साईं माकन शाह ऐं असांजा ॿिया जेके अदीब आहिनि, हू जेको निसार ॿलड़ो आहे उहो बि वीचारो कैंसर जो जे वर चढ़ी वियो आहे, उहो बि आख़िरी स्टेज ते पहुतो आहे। उन्हनि जी महिरबानी करे सिंधी क़ौम खे अपील थो करियां त पंहिंजनि अदीबनि खे बचायो, पंहिंजी सान्याह खे बचायो, पंहिंजनि शाइरनि खे बचायो, पंहिंजे ड्रामा निगारनि खे बचायो। उन्हनि खे अपील आहे। ऐं अदी ऐं साईं माकन शाह जे लाइ आऊं
सभिनी जिन जा नाला खया विया आहिनि ऐं सभिनी जो एतिराम कंदो आहियां, सभिनी जी इज़त कंदो आहियां, मुंहिंजो सभिनी सां तालुक़ु आहे ऐं उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त हीउ को एॾो वॾो मामिलो न आहे, अव्हां जी सिर्फ़ु थोरी कलम घुमाइण जी देरि आहे। अव्हां रुॻो हिकिड़ो थोरो कलम घुमाईंदव त हिननि ॿिन्ही जेको ही वेठा आहिनि असांजे आॾो इंतिहाई क़ाबिल एतिराम ऐं इंतिहाई पढ़िया लिखिया ऐं असांजी सिंध जा नाले वारा जेके अदीब आहिनि, अदी अमर ऐं साईं माकन शाह, उन्हनि जो इलाज असीं कराए सघूं था। सरकार इलाज कराए सघे थी, इहो को वॾो इशू कोन्हे। तंहिं करे मुंहिंजी अपील आहे सरकार खे, सिंधी क़ौम खे बि अपील आहे, ऐं मूं इहा अपील फेसबुक ते बि रखी आहे ऐं वरी अपील थो कयां हिन प्रोग्राम जे थ्रू त जेतिरी बि जंहिंखां पुॼी सघे उहा अदी अमर जी मदद कई वञे त जीअं हुनखे सेहतमंद ज़िंदगी मिली सघे, हुन जा बच्चा पढ़ी सघनि ऐं हुनजो औलाद पढ़ी सघे। बाक़ी हाणे आऊं अदी शबनम गुल ते छा ॻाल्हायां, अदी फहमीदा ते छा ॻाल्हायां, इहो साईं माकन शाह खे ख़बर आहे, उहो सम्झे थो, हर शइ खे सम्झे थो, असां सभई सम्झूं था, ऐं उन्हनि ते छा ॻाल्हाइजे, ऐं उन्हनि ते कोन थो ॻाल्हायां, ऐं मुनासिब ई नथो सम्झां त उन्हनि ते ॻाल्हायां। असांखां जेतिरो पहुतो असीं अदी अमर साहिबु गॾु आहियूं, साईं माकन शाह साहिबु गॾु आहियूं, ऐं इनशा जेको असांजो हाल आहे असीं पोइते न हटंदासीं ऐं भरपूर मदद कंदासीं, ऐं मदद कई बि अथऊं, कंदासीं बि इनशा। इहा हिकिड़ी सिधी ॻाल्हि आहे ग़ुलाम रसूल खान, ऐं आउं सॼी सिंध सां मुखातिब आहियां ऐं उन्हनि खे अर्ज़ु कयां थो त आउं सरदार शाह मुंहिंजो साईं आहे, मुंहिंजो भाउ आहे, साईं मुराद अली शाह मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो साईं आहे। हुननि ते हींअर वॾी कुर्सी ते वेठा आहिनि न, हुननि जो इहो फर्ज़ु आहे असीं पाण हुननि खे हक़ीक़त करे वञे दरख़्वास्त पेश करे चऊं साईं क़िबला असांजी मदद करे, न, छो त हू ज़ाती तौरु सुञाणंदा, उहो पाण शाइर आहे, अदीब आहे, आलिम आहे। सरदार शाह को मामूली शइ कोन्हे। सरदार शाह जो हिकिड़ो बंदि जेको आहे उहो लख लहे थो, वाहिद माण्हू आहे जेको वेही हींअर असेंबली में दुश्मननि सां टकर खाए थो, उनखे घटि में घटि जेको आहे एतिरो लिहाज़ करणु खपे त बाबा ही बचड़े वाल मिसकीन बीमार आहे, उनजी ज़ाल बीमार आहे, असांखे ई उन्हनि लाइ कुझु करणो पवंदो। जी हा बिल्कुलु, महिरबानी सर, महिरबानी। महिरबानी सर, गुलाम लख लाख लख लाख लख लाख लख लाख लख ऐसा गुलाम रसूल अॻु में चयो हो महिरबानी सभिनी दोस्तनि जी। मुख़्तसर पाण आख़िर में ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं माकन शाह रिज़वी साहिब सां। माकन शाह रिज़वी साहिब बि काफ़ी अरसे खां वठी हू पाण हुनजी तबियत ठीकु न आहे, त पाण इन हवाले सां बि मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जेका असांजी अदी अमर ख़ुर्शीद शाह साईं माकन शाह जी घरवारी जे हवाले सां, त इलाज पहिरीं त ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं माकन शाह रिज़वी साहिबु। अच्छा, अदी जे हवाले सां जेको इलाज थियो उन खे अमी कीअं ॾिठो, केतिरा मुतमिन आहे उन इलाज मां, या जी? ॾिसो, झुॾे खां आउं निकितो आहियां, हेसि ताईं पहुतो आहियां हैदराबाद में। आउं आउटबेक कंदो हुउसि, रेडियो ते बि आउटबेक कंदो हुउसि, हिते रहण जी मूं वटि जॻह कान हूंदी हुई। बहरहाल उहे सिधी ॻाल्हि आहे त मूं पंहिंजी तरफ़ां जॾहिं आउं वेही रहियो आहियां, हाणे मूं वटि कुझु कोन्हे, हाणे हथु ख़ाली। हिन वक़्तु इहा ॻाल्हि आहे त हीउ डॉक्टर प्रेम आहे, थर जो डॉक्टर आहे, थर जो माण्हू आहे, थर जो माण्हू आहे, ऐं उन जो इलाजु जेको आहे हिन खे ठीकु ठाकु जेको आहे फ़ाइदो ॾिए पियो, ऐं अलाह ख़ैरु कंदो। पर इस्पताल महांगी ज़रूरु आहे, टेस्टूं अञा खपनि, अञा उहे जेके आहिनि PCR जी टेस्ट आहे, के 7,000 जूं टेस्टूं आहिनि, के 5,000 जूं टेस्टूं आहिनि, के 6,000 जूं टेस्टूं आहिनि, उहे सभु त असां हिकिड़े वक़्त में नथा करे सघूं। अच्छा, ख़ासि तौर ते सकाफ़त खाते खे अवां छा चवणु चाहियो? ऐं सकाफ़त पंहिंजे इलाज जे हवाले सां आउं सिर्फ़ु इहा ॻाल्हि चवंदुसि त न, सकाफ़त खातो असांजो हिकिड़ो उहो दर्द वंडण वारो खातो आहे जंहिं ते पग रखियल आहे, या त असांजे फ़नकार अदीब शाइर ऐं
पंहिंजो जेको आलिम आहे महक़क़ आहे उन्हनि सभिनी जो साज़ींदे ताईं उहो उन्हनि जी सार लहनि। ऐं आउं हिकिड़ो अर्ज़ु इहो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त हुननि जेको इहो रिथ कई, मूं पहिरें ॾींहुं हुनजी मुखालत कई हुई, उहा मूं सोशल मीडिया ते रखी हुई त साईं इस्पताल में दाख़िल थियो, उन खां पोइ असीं इस्पताल खे बिल ॾींदासीं। अच्छा, नंगर पार्कर खां हिकिड़ो माण्हू निकिरे थो बीमार, उहो असांजो लेखक आहे, अदीब आहे, शाइर आहे, फ़नकार आहे, केर बि आहे, मिसकीन आहे, तॾहिं हिते मदद घुरे थो, उतां निकिरे थो, हुन सां गॾु को न को तीमारदार त हूंदो, बस वारो भाड़ो त हुनखां कोन वठंदो, जेको कार्ड इन्हनि चयो पिए त असीं कार्ड विराईंदासीं, जीअं नवाज़ शरीफ़ विराया हुआ, उहो कार्ड खणी उहो निकिरे थो, बस वारो कार्ड ते कोन हुनखे भाड़ो कोन छॾींदो, होटल ते मानी खाए थो, चांहि पीए थो, उहे बि कॾहिं बि कोन छॾींदा हुनखे, उहे पैसा वठंदा। अच्छा, इस्पताल में तव्हां ईंदो त इस्पताल वारा 50 ॿियूं शयूं कढंदा, गाॾी ख़राबु थींदी, मिस्त्री जेको आहे सो उन मज़ा ब्रेक ख़राबु हूंदो तो स्ट्रिंग खां वठी गेयर ताईं घणो कमु कढी ॾींदो। त महिरबानी इहा थियणु खपे त सकावत खां तो उन्हनि हा हिकिड़ी ॻाल्हि आहे, हू डॉक्टर खां लिखाए वठनि, डॉक्टर जेको इलाजु करे पियो उन डॉक्टर जो सर्टिफिकेट हुअणु खपे इलाजु थियण खां पोइ त बाबा मूं जो इलाजु कयो, हिन ते एतिरो ख़र्चु थियो, इहो त वठी सघिजे थो, पर इहो न त असीं इस्पताल खे ॾेई छॾियूं ऐं पोइ इस्पताल ॼाणे इस्पताल जो कमु ॼाणे उन मां पैसा बचनि ते वापसि असांखे मिलनि। ठीकु आहे, महिरबानी सभिनी दोस्तनि जी। ऐं असांजे अॼोके प्रोग्राम खे ज़रूरु शेयर कंदा हलिजो। आख़िर में चंद सेकंड असीं अदी अमर ख़ुर्शीद शाह सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर में हू कहिड़ो सिंध वासियुनि खे पैगाम ॾियणु चाहे थी। अचो त पाण आख़िर में गॾिजी अदी अमर ख़ुर्शीद शाह जेका सिंध जी तमामु हिकिड़ी बहितरीन लेखका, शाइरा, अदीबा आहे, जेका हिन वक़्तु हू बीमारी जे बिस्तर भेरे आहे, ऐं चंद लफ़्ज़ अदी जे पैगाम खां पोइ ज़रूरु पंहिंजा चंद जेके लफ़्ज़ आहिनि उहे शेयर करणु चाहींदुसि समूरी सिंध सां, पर अदी जो पैगाम पहिरीं, उन खां पोइ पंहिंजा लफ़्ज़। जी अदी, अव्हां जो आख़िरी छा चवणु चाहींदव ऐं ख़ासि तौर ते सिंध खे छा पैगाम ॾियणु चाहींदव? जी ख़ुदा ऐं सॼी सिंध खे इहो चवंदसि ऐं हुकूमत सिंध खे चवंदसि त सिंध जी औरत जेका आहे उहा इंतिहाई बाशऊर ऐं इंतिहाई जेका आहे मुंहिंजे ख़्याल में त बाहिमत औरत आहे। तव्हांखे ख़बर आहे त एशिया जी पहिरीं औरत जेका वज़ीर अज़म हुई उहा बि असांजी सिंध जी धरती सां तालुक़ु रखंदड़ हुई। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ न रुगो सूरमियूं उन्हनि खे चयो आहे जेके 7 सूरमियूं हुयूं। सिंध जी हर औरत सूरमी आहे। तव्हां ॾिसंदो त उन जूं महिनतूं, उन जा ॾुख, उन जा ॾाखड़ा पंथ जेके बि आहिनि उहे सभु, चाहे उहा रली सिबण वारी पोड़ी औरत छो न हुजे या किताब लिखण वारी का असां पारी लेखका, उन्हनि खे ईअं निंदण को न छॾियो। ऐं सिंध तमामु शाहूकार मुल्क हुयो, अॼु उहा आहे, उहो सभु जेके क़ाबिज़ खाई विया उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हाणे जेका आहे हालत उहा ग़रीब खां बि ग़रीब तर आहे। ईअं असीं निंदड़ का पिया मरूं ऐं न मरिजूं त सही ॻाल्हि आहे। ऐं अदा असीं आउं इहो ई चवंदसि त सकावत खातो मूंखे नौकिरी ॾिए ऐं मुंहिंजी जेका आहे त जीअं आउं पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारे सघां। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अॼोको असांजो जेको प्रोग्राम हुयो
अदी अमर ख़ुर्शीद शाह ऐं साईं मोहतरम साईं माकन शाह साहिब सां जेको अवी अदी या साईं माकन शाह साहिब जा जेके दर्द, जेके ॾुख, जेके सूर, जेके सुख, जेके सुख आउं उन्हनि जो ज़िक्र पियो कयां त जेकॾहिं जंहिं बि अदारनि जेकॾहिं सकाफ़त खाते खां वठी या सिंध लैंग्वेज अथॉरिटी खां वठी जेके असांजे अदी खे जेके सुख ॾिना आहिनि उहे बि अॼु अव्हां जे अॻियां असीं पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कया आहिनि त केतिरा असांजी नियाणी खे सुख मिलिया ऐं केतिरा असांजी नियाणी खे ॾुख मिलिया। आख़िर में आउं चंद लफ़्ज़ ऐं पंहिंजे हिन प्रोग्राम जे थ्रू ख़ासि तौर ते सिंध हुकूमत खे, सकाफ़त खाते खे इहा हिकिड़ी पुरज़ोर अपील कंदुसि त सिंध जा अदीब ऐं दानश्वर ऐं शाइर या लेखक या कलमकार हिन वक़्तु समूरी सिंध में कई अहिड़ा बीमारी जे बिस्तर भेरे आहिनि पर जंहिंजी का सार संभाल नथी लथी वञे। जेकॾहिं कंहिंजी बि जेकॾहिं का सार संभाल जेकॾहिं कई थी वञे त मुंहिंजे ख़्याल में त गवर्नमेंट जो जेको प्रोसीजर आहे इहो अहिड़ो हिकिड़ो प्रोसीजर आहे त जेसीं ताईं जेकॾहिं का एमरजेंसी थिए थी त मुंहिंजे ख़्याल में त उहो असांजो सिंध जो अदीब ऐं दानश्वर जेको शाइर उहो ज़िंदह असांखे नथो मिले। जेसीं ताईं गवर्नमेंट जो प्रोसीजर पूरो थिए ऐं एसी ताईं जेको असांजो अदीब जेको बीमारी जे बिस्तर भेरे हूंदो आहे उहो तड़पंदो रहंदो आहे ऐं उहो आख़िरी दम ताईं कई अहिड़ा असांजा अदीब दानश्वर शाइर फ़नकार जेके असांखां मोकिलाए विया आहिनि उहो सिर्फ़ु सकाफ़त जे आसरनि में जेके काफ़ी जंहिंजो सही तरीक़े सां इलाजु न थी सघियो आहे। अदी जी हिन वक़्तु जेका अपील आहे ऐं अदी जी इहा तमामु वॾी हिकिड़ी ख़्वाहिश इहा न आहे त मूंखे लखे रुपया सकाफ़त खातो ॾे, न वरी साईं माकन शाह को चाहे थो त सकाफ़त खातो असांखे लखे रुपया ॾिए त असीं पाण इलाजु करायूं, न, सिर्फ़ु हिकिड़ी निमाणी गुज़ारिश समूरी सिंध जी ऐं ग़ुलाम रसूल चांडे जो ज़िक्र बि आख़िर में कंदुसि सिर्फ़ु चंद सेकंडनि खां पोइ। सकाफ़त खाते खे या सिंध हुकूमत खे जेका असांजी अदी अमर ख़ुर्शीद शाह या साईं माकन शाह साहिब जी जेका अपील आहे निमाणी या जेका मुंहिंजी अपील आहे निमाणी इहा गुज़ारिश आहे त ख़ुदारा वक़्त जे तक़ाज़ा वक़्त जे हिसाब किताब सां जेकॾहिं अॼु न सुभाणे जेकॾहिं असांजी नियाणी खे जेकॾहिं पहिरीं त इलाजु कंहिं बि सुठे जीअं साईं ग़ुलाम रसूल चांडे साहिबु ज़िक्र कयो त कंहिं बि सुठी अस्पताल में असीं फरमाइश कोन था कयूं त आगा खान हुजे, राजपूताना हुजे, नेशनल हुजे या का अहिड़ी का वॾी अस्पताल हुजे, पर असीं उहा चाहियूं पिया असीं हिकिड़ो बहितरीनु इलाज जी हिकिड़ी फरमाइश ऐं हिकिड़ी असीं निमाणी हिकिड़ी गुज़ारिश कयूं पिया त असांखे कंहिं बि सुठे हिकिड़े हेल्थ अदारे में जेकॾहिं असांजी नियाणी खे जेकॾहिं एडमिट कराए जेकॾहिं बहितरीनु इलाजु कराए वञे त वॾी महिरबानी थींदी सकाफ़त खाते जी सिंध हुकूमत जी। उन सां गॾोगॾु जेको तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि त जेको अदी जो आर्डर हुयो सिंध लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां जेको गफ़ूर मेमन साहिब जी दौर में जेको मिलियो हो उन खां पोइ जेको मुसलसल हिन वक़्तु ताईं जेका असांजी भेण सेक्रेटरी आहे सिंध लैंग्वेज अथॉरिटी जी शबनम गुल जेका आसरनि में राही पई अचे जेकॾहिं अदी या अदी जो को बि जेकॾहिं अदारे जो को बि दोस्त जेकॾहिं को बि भाउ जेकॾहिं ॿुधे थो असांजे प्रोग्राम खे त ज़रूरु अदी शबनम गुल ताईं बि हीउ पैगाम ज़रूरु पहुचाइजो त अदी अमर ख़ुर्शीद शाह जी जेकॾहिं सार संभाल जेकॾहिं लहे त तमामु हिकिड़ो बहितरीनु ऐं साराह जोॻो हिकिड़ो क़दम हूंदो। हा,
आख़िर में आऊं इहो ज़िक्र ज़रूरु कंदुसि साईं ग़ुलाम रसूल चांडिया साहिब वारो त जेकॾहिं सुभाणे जेकॾहिं सकाफ़त खाते सिंध हुकूमत या सेक्रेटरी सिंध लीगल अथॉरिटी सिंधी ॿोली अथॉरिटी जी जेका सेक्रेटरी शबनम गुल या सरदार शाह साहब जा जेके बि दोस्त जेके असांजे प्रोग्राम खे अॼु जंहिं ॿुधो जंहिं ॾिठो उन्हनि दोस्तनि त ज़रूरु पैगाम त वेंदो सरदार शाह साहब ताईं ऐं साॻियो ई पैगाम इहो बि वेंदो ग़ुलाम रसूल चांडिया साहिब वारो या असांजो अॼु हीउ आवाज़ु असांजो हीउ पैगाम ज़रूरु वेंदो त जेकॾहिं सुभाणे सकाफ़त खाते या सिंध हुकूमत तरफ़ां जेकॾहिं सार संभाल जेकॾहिं न लधी वई त मुंहिंजे ख़्याल में त ग़ुलाम रसूल चांडियो हिकु नाहे। ग़ुलाम रसूल चांडिया साहिब जेका ॻाल्हि कई त सुभाणे पंहिंजी भेण लाइ पंहिंजे भाउ लाइ सिंध जे अदीब लाइ सिंध जे दानश्वर लाइ सिंध जे लेखक लाइ सिंध जे बहितरीन शाइर लाइ रुगो ग़ुलाम रसूल न रुगो ग़ुलाम रसूल चांडियो झोली झलींदो पर समूरी सिंध झोली झलींदी सिंध सलामत जो जेको सथ आहे उहो बि झोली झलींदो। असीं समूरी सिंध सलामत जे थ्रू इहो पैगाम बि पहुचाइणु चाहियूं था सकाफ़त खाते खे सिंध हुकूमत खे त जेकॾहिं सुभाणे हिन लेखका जी ऐं हिकिड़ी बहितरीन सिंध धरतीअ जे सरमोर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी धरती भिटाई जी नगरीअ जी निंगरी ऐं भिटाई सरकार जी सूरमीअ जी जेकॾहिं सार ऐं जेकॾहिं भिटाई सरकार जे जेकॾहिं हिकु बहितरीन शाइर अदीब कंपेरिंग लेखक साईं माकन शाह रिज़वी साहिब जी जेकॾहिं सार न लधी वई त सिंध समूरी सिंध सलामत समेत सत समेत ग़ुलाम रसूल चांडियो साहिब सां गॾु हूंदी सभिनी दोस्तनि सां गॾु हूंदी साथ ॾींदी सर्दी हुजे तोड़े गर्मी हुजे ॾींहुं हुजे तोड़े राति हुजे पर ग़ुलाम रसूल साहिब चांडियो साहिब सां सिंध सलामत जी सथ या सिंध समूरी जो साथ हूंदो उन झोली पल लाइ उन झोली खन लाइ उन झोली जंहिं वक़्तु झलींदो त सिंध समूरी ग़ुलाम रसूल जो साथ ॾींदी ऐं असीं सिंध समूरी इनशा अल्लाह करे ॾेखारींदा ऐं उन अदी जो इलाज बि बहितरीनु थी वेंदो ऐं इनशा अल्लाह अदी जी नौकिरी लाइ बि सिंध समूरी आवाज़ हिकु सिंध हिकु आवाज़ जीअं ज़रूरु आवाज़ उथारींदी ज़रूरु जागृता उहा मुहिम जारी रखंदी उहो ॾींहुं बि परे नाहे ऐं उहो आवाज़ बि परे नाहे उहो ग़ुलाम रसूल चांडियो साहिब बि परे नाहे उहो सिंध सलामत जो सथ बि परे नाहे ऐं उहो अॼु असांजा जेके हिन वक़्तु शाइर ऐं अदीब ऐं शाइर लेखक साईं माकन शाह रिज़वी साहिब या असांजी भेण अमर अदी ख़ुर्शीद शाह बि असां खां परे न आहिनि असां सां सभु सुभाणे उहे बि गॾु हूंदा उन झोली जे फंड में वंड में असीं सिंध खां ज़रूरु पुरज़ोर हिकिड़ी अपील कंदासीं पर असीं सिर्फ़ु मुंतज़र आहियूं अॼु ऐं सुभाणे ताईं सिंध हुकूमत ऐं सकाफ़त खाते जो वॾी महिरबानी दोस्तनि जी इनशा अल्लाह सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू ते सिंध जे इशू ते असीं अव्हां सां गॾु हूंदासीं अॼु पंहिंजे हिननि अदीबनि पंहिंजे शाइरनि ऐं जंहिंजे ॾुखनि ग़मनि में शरीक हुआसीं अलाह न कंदो त सुभाणे वरी कंहिंजे ॾुख में असीं शामिलु थियूं असीं चाहियूं था जीअं सिंध मुर्के थी ईअं सिंध जो अवाम सिंध जा अदीब सिंध जा शाइर सिंध जा दानश्वर ईअं मुर्कंदा रहनि ईअं जरकंदा रहंदा इनशा अल्लाह असीं पंहिंजे प्रोग्राम सिलसिला जे थ्रू पंहिंजे मेज़बान ऐं असांजे जेके अॼु असांजा महिमान खणी चऊं त जीअं साईं माकन शाह रिज़वी साहिबु ऐं असांजी अदी भेण अमर ख़ुर्शीद शाह ऐं सिंध सलामत खे जेके बि दोस्त ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ साईं ग़ुलाम रसूल चांडियो साहिब समेत समूरी सिंध खे हिकु भेरो ॿीहर सलाम या अली मदद हक़ मौजूद जीअं लतीफ़ सिंध सलामत साथ सलामत राय शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं साथ सलामत आख़िर में चंद सिटूं पंहिंजूं ज़रूरु पेश कनिसि राय शल तुंहिंजो ऐं मुंहिंजो सदाईं साथ सलामत शादाबाद ज़िंदाबाद रहे शल सदाईं सिंध सलामत वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी मोहबतूं महिरबानी साईं महिरबानी साहब महिरबानी अदी थैंक यू भेण थैंक यू तव्हांजा लख थोरा महिरबानी